ऐं तव्हांजे पंहिंजे ख़ूबसूरत तव्हांजे पंहिंजे फेवरेट प्रोग्राम द लेट नाइट शो में 11 खां 9 खां 11 बजे ताईं हूंदसि मां तव्हां सां गॾु। ऐं असां पंहिंजे प्रोग्राम में कंदा आहियूं खोड़ सारी कचेरी, खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, खोड़ सारियूं दिलि जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं कुझु अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके मुहबत जे हिसाब सां हूंदियूं आहिनि। हे मुंहिंजो प्रोग्राम हूंदो आहे एंटरटेनमेंट जे हिसाब सां, मतिलबु असांखे ॻाल्हियूं ऐं कचेरियूं कुझु अहिड़ियूं हुजणु घुरिजनि असांजी लाइफ में। द हैप्पीनेस हर इंसानु पंहिंजी कंहिं न कंहिं प्रॉब्लम में, कंहिं न कंहिं मसइलनि में, कंहिं न कंहिं टेंशन में, कंहिंजो जॉब जो मसइलो आहे, कंहिंजो छा मसइलो आहे, कंहिंजो छा मसइलो आहे, पर सभु शयुनि खे साइड ते करे जेकॾहिं का शइ, का ॻाल्हि, का अहिड़ी कचेरी थी वञे जंहिंमें इंसान जो माइंड फ्रेश थो थी वञे। अच्छा, कल्ह जी हिकिड़ी मामूली नंढड़ी ॻाल्हि आहे, मां कंहिं वजह सां इलाही सैड हुयसि ऐं मतिलबु मूंखे कहिड़ी बि शइ मूंखे सुठी कोन पई लॻे ऐं चवंदा आहिनि त उदास न थियणु घुरिजे, मायूसी कुफुर आहे, पर इंसानु आहे कॾहिं जेकॾहिं कोई तव्हांखे दिलि जे तौर ते कोई हर्ट थो करे छॾे त हाणे उहा मायूसी ऑटोमेटिकली इंसान जी फेस ते अची वेंदी आहे, दिलि में अची वेंदी आहे। त मां हिकिड़ी हुनजो जेको चवंदा आहिनि उहो हिकिड़ो विच जो रस्तो कढो, त मां उन शइ में लॻी वेंदी आहियां त विच जो रस्तो कहिड़ो हुजणु घुरिजे, छा मां अहिड़ो कयां जंहिंसां थोरो मूड ऐं माइंड मुंहिंजो उन जॻह तां बिल्कुलु हटी वञे। त मुंहिंजे अक्सर हूंदो आहे त मुंहिंजो हिकिड़ी पंहिंजी लाइफ जे हिकिड़े डिपार्ट में हिकिड़ो इहो बि डिपार्ट आहे त मूंखे मूवीज़ ॾिसण जो इलाही शौक़ु आहे। मां मूवीज़ अक्सर मां मूवीज़ खे इंजॉय कंदी आहियां। मूवीज़ उहो पोइ मां हाणे ॿाहिरि वञी ॾिसां या घर में ॾिसां त मूंखे मूवीज़ जो कुझु टाइम विच में त इलाही मतिलबु इंसानु मसरूफ़ ई हूंदो आहे, पर जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त हाणे करण जे लाइ कुझु बि न आहे ऐं मूंखे पंहिंजे मूड खे फ्रेश बि करिणो आहे, सॉन्ग्स बि कॾहिं कॾहिं बोर करणु लॻंदा आहिनि या घर जी एक्टिविटी, घर जा कम तव्हांखे मज़ो न ॾींदा आहिनि, त मां सभु शयूं छॾे पॉपकॉर्न जो हिकिड़ो बॉल ठाहे गॾ में बिस्किट वग़ैरह रखी रिफ्रेशमेंट जे लाइ मां हिकिड़ी चांहि थर्मस में रखी या चांहि जो कप ठाहे ऐं मां मूवी इंजॉय कंदी आहियां। त मां तक़रीबन हिकिड़ी मूवी 2 कलाक जी हूंदी आहे, 2.5 कलाक जी हूंदी आहे, मां उनखे थोरा कुझु सीन मूंखे जेके पसंदि ईंदा आहिनि मां उनखे बाक़ाइदा ॿीहर रिवाइंड करे ॿीहर ॾिसंदी आहियां, त हुनजी हिकिड़ी पंहिंजी अटैचमेंट हूंदी आहे। मां 3 कलाक में उहा मूवी ख़तमु कई ऐं हुन खां पोइ जेको बि मूंसां ॻाल्हाए पियो त मुंहिंजो मतिलबु मां इलाही फ्रेश फील कयां पई ऐं मुंहिंजो माइंड उन जॻह तां हटी वियो। त तव्हां बि कोशिशि कंदा कयो, जेकॾहिं कहिड़े बि वजह सां सैड था थी वञो, मायूस था थी वञो, त ॿारनि सां ॿाहिरि निकिरी वञो, फैमिली न आहे त पाण दोस्तनि सां ॿाहिरि निकिरी वञो, आउटिंग ते किथे निकिरी वञो, लॉन्ग ड्राइव ते निकिरी वञो, न त घर में इहो बेस्ट कमु आहे त तव्हां मूवी खे इंजॉय कयो, सॉन्ग्स खे इंजॉय कयो, पाण पंहिंजो माहौल ठाहियो। ऐं इहो न आहे त मां कंहिं वॾी फैमिली सां गॾु हुन मूवी खे इंजॉय कयां पई अकेली, मां सिर्फ़ु अकेली, ऐं ॾाढो मज़ो आयो, सुकून सां हुन मूवी खे इंजॉय कयो। एनीवे, इहे त तव्हां पाण पंहिंजा हल ऐं पंहिंजा मसइला पाण हल कयो त तव्हांखे विच जो रस्तो उहो कहिड़ो तव्हांजे लाइ बेस्ट आहे, कंहिं में तव्हांखे वधीक सही लॻंदो ऐं उन जॻह खे, उन शइ खे कीअं फील करणु घुरिजे ऐं उन शइ खे तव्हां विसारे पंहिंजे ॿी शइ खे उनजो माइंड उन तरफ़ थी वञे ऐं तव्हांजे अंदरि जेकी चवंदा आहिनि त ॾिसो नेगेटिविटी तव्हां पंहिंजे अंदरि जेतिरी डेवलप कंदव तव्हांजी सोच ओड़े हिसाब सां हलंदी रहंदी। त हमेशह पॉज़िटिव रहो, माण्हुनि जे लाइ सुठो सोचो, तव्हांजे लाइ अल्लाह पाक पाण ई रस्ता खोलींदो। एनीवे, अॼु जो असांजो प्रोग्राम आहे हिकिड़े ख़ूबसूरत टॉपिक ते मां ॻाल्हाईंदसि। टॉपिक आहे मोहबत करण बि ज़रूरी आहे, पर अॼुकल्ह जा माण्हू उन मोहबत खे मज़ाक़ करे वेठा आहिनि, नथा सम्झनि उन्हनि शयुनि खे, या सीरियस न हूंदा आहिनि, या हिकु तरफ़ा मोहबत हूंदी आहे। मोहबत जॾहिं ॿिन्हिनि तरफ़ा हूंदी आहे उनजो हिकिड़ो पंहिंजो ई सुकून आहे, ठीकु आहे न। ऐं दिलि हुजणु घुरिजे, माण्हू लॉयल हुजे, सभ खां सुठी ॻाल्हि इहा हूंदी आहे, सचो हुजे। जेतिरी मोहबत तव्हांजे दिलि में आहे ओतिरी मोहबत अॻे माण्हुनि जे दिलि में बि हुजणु घुरिजे। ऐं सभ खां सुठी ॻाल्हि आहे त ॿियनि माण्हुनि खे हेॾां होॾां ॿियनि दोस्तनि खे, सहेलियुनि खे या ॿिए कंहिंसां ज़िक्र करण खां बहितर आहे त तव्हां सची दिलि सां अलाह खां घुरो उनखे, ऐं तव्हांजे नसीब में हूंदो तव्हांखे ज़रूरु मिलंदो। जे न बि थो मिले तॾहिं बि शुक्र कयो त में बि शायदि तव्हांजी ज़िंदगी में अञा बि बहितर हुजे। कहिड़ी बि शइ खां तव्हांखे गिव अप न करिणो, तव्हांखे मायूस न थियणो, ऐं हमेशह पंहिंजे माइंड खे, पंहिंजे दिलि खे मज़बूत रखो, छो जे कारण हादसा ॿुधाए कोन थींदा आहिनि, अचानक थी वेंदा आहिनि, कुझु बि मसइला थी सघनि था। एनीवे, मुंहिंजो आहे अॼु प्रोग्राम जो टॉपिक आहे मोहबत में तव्हां पंहिंजी गर्लफ्रेंड खे या पंहिंजे बॉयफ्रेंड खे या जंहिंसां बि तव्हां पंहिंजी वाइफ खे, पंहिंजे हस्बैंड खे पहिरियों तोहफ़ो तव्हां छा ॾिनो हुयो। मोहबत में पंहिंजी गर्लफ्रेंड खे तव्हां पहिरियों तोहफ़ो छा ॾिनो हुयो, या तव्हांजी गर्लफ्रेंड तव्हांखे छा ॾिनो, मतिलबु उन तोहफ़े खे तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल करे डिस्कस करे सघो था, या छा ॾिनो हुयो, या छा ॾींदो, या छा ॾियण जी तयारी आहे, छा सोचियो आहे तव्हां पंहिंजे माइंड में, त छा हुजणु घुरिजे। फ्लावर आहे, या शॉपिंग आहे, घुमणु फिरणु आहे,
या मोबाइल फ़ोन आहे या तव्हां उन सां डिस्कस कयो त मे बी उनखे छा छा पसंदि आहे ऐं पुछण खां बहितर जेकॾहिं तव्हांजे माइंड में इहो आहे त मां इन खां पुछां, इन खां पुछण जे बिना जेकॾहिं तव्हां उनखे जज करणु चाहियो था त तव्हां उनखे ॾिसो, उनखे वेयर करणु वधीक छा सुठो लॻंदो आहे, वधि खां वधि उहा छा शइ वेयर कंदी आहे या कंदो आहे, वॉच पसंदि आहे या उनखे वॉलेट वधीक पसंदि आहिनि, ग्लासिस पसंदि आहिनि, शूज़ पसंदि आहिनि, कपिड़ा पसंदि आहिनि या उनखे ज्वैलरी, पाज़ेब, खोड़ सारी छोकिरियुनि जूं त खोड़ सारियूं शयूं आहिनि जंहिंमें उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजी अटैचमेंट हूंदी आहे। मूंखे जेकॾहिं मुंहिंजी सोच आहे, जेके मुंहिंजी पंहिंजी चॉइस आहे, मां वॉच हमेशह पाईंदी आहियां। मां तव्हांखे शुरू खां पहिरियां बि ॿुधायो हुयो, मूंखे वॉचिस इलाही पसंदि आहिनि। मूंखे मुंहिंजे मतिलबु सॼी ज्वैलरी में कुझु बि न हुजे, इयरिंग न हुजनि, चूड़ियूं न हुजनि, हे न हुजे, हो न हुजे, पर वॉच ज़रूरु हुजे। त वॉच मूंखे हमेशह ईद ते बि मां हिकु हथ में चूड़ियूं हूंदा आहिनि, हिकु हथ में मूंखे वॉच हूंदी आहे। वॉच मां स्किप कोन कंदी आहियां। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदासीं, उन खां पोइ पंहिंजी ॻाल्हियुनि खे कंटिन्यू कयूं था। हलो, अस्सलाम वालेकुम। मां ठीकु ठाक, छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? अदी मां हैदराबाद मां कॉल कई आहे, किरण थी ॻाल्हायां। ओके किरण, कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? अलाए शुक्र, मां बिल्कुलु ठीकु आहियां। काफ़ी अर्से खां कॉल मिलाए पई पर तव्हांजी लॻी कोन पई। ड्रामा त तव्हांजा वैसे मिस न हुआसीं, बट शो में आया आहियो, तव्हांजी छुप कॉल कोन पई मिले। अरे अच्छा, चलो शुक्र आहे, हाणे ॾिसो किरण तव्हांजी कॉल मिली वई। छा कंदा आहियो किरण तव्हां? मां स्टडी कंदी आहियां दी। स्टडी कंदी आहियो? अच्छा, कहिड़ी क्लास में? डिग्री कॉलेज में। डिग्री कॉलेज में, ओके, वेरी नाइस। छा चवणु चाहींदो किरण असांजे प्रोग्राम जा अॼु जी जी मोहबत जो टॉपिक जो आहे, तव्हांजो माशाल्लाह जो टॉपिक आहे त गिफ्टनि खां वधीक त बहितर हूंदो आहे त माण्हू यादूं ॾेई वेंदा आहिनि। अदी ओहो, ये यादगारियूं ॾाढी मुश्किल आहिनि, उन्हनि खे संभालण इलाही मुश्किल आहे। गिफ्टनि को क़ीमत न हूंदी, यादूं हूंदियूं, उनजी वॾी क़ीमत हूंदी आहे। वक़्त जी इलाही क़ीमत हूंदी आहे। बिल्कुलु बिल्कुलु, उन जे लाइ टाइम कढणु, उन सां गॾु उहे यादूं स्पेंड करणु, पोइ उनखे संभाले रखणु। असांजो अॼुकल्ह त संभालण जो तरीक़ो आहे कैमरा। असां पंहिंजे फ़ोन में पिक्चर्स, हे हो शयूं, वीडियो थोरी ठाहे रखी छॾींदा आहियूं, जॾहिं यादि ईंदी आहे ॾिसी पंहिंजे दिलि खे संभाले वठंदा आहियूं, हा न? हा, सही सही। अदी हिकिड़ो सॉन्ग प्ले कंदा? जी ॿुधायो। आशिक़ निज़ामानी जो आहे, कुर्ब कचाड़ी यादनि खे थे। ओए होए, प्लीज सेट कजे वीजी जे नाले। अदी ठीकु आहे, ठीकु आहे। कंहिंजे नाले? बेवफा माण्हुनि जे नाले। जी जी बेवफा माण्हुनि जे लाइ? अल्लाह जी। हा अदी न, बसि बेवफा माण्हुनि जे नाले। अच्छा, ईअं बि थींदो आहे छा? हा अदी, तव्हांजो शो ॿुधी आहे, शौक़ सां ॾिसंदो आहे। अच्छा हा, उहो चवंदो आहे सॼो शो ईंदो आहे त शो बंदि करे छॾियो, बाक़ी सॼो शो ॾिसंदो आहे उहो। अच्छा, त इहा ॻाल्हि आहे। त बेवफा यार न थियणु घुरिजे। मां त चाहींदसि त तव्हांजी वापसि जेकी बि अंडरस्टैंडिंग आहे वापसि जॉइन थी वञे ऐं तव्हांजी वापसि जेके बि मामलात आहिनि ठीकु थी वञनि। मुंहिंजी दुआ आहे। महिरबानी महिरबानी, तव्हांजी थी वॾी महिरबानी। हा, मुंहिंजी दुआ। जेकॾहिं मुंहिंजो शो ॾिसंदा आहिनि ऐं मूंखे पसंदि था कनि, मुंहिंजी ॻाल्हि मञींदा, त मां इहो ई चवंदसि। इलाही सां ॾिसंदी आहियां तव्हांजे पहिरीं शुरूआत खां ड्रामा जी ऐं सभु ॾिसंदा हुआसीं असां। हाँ, थैंक यू किरण, थैंक यू सो मच। तव्हांजी अची पियो यार केटीएन ते, केटीएन खे तव्हांजी ज़रूरत हुई। बिल्कुलु, थैंक यू सो मच किरण, थैंक यू, बी रिस्पेक्ट, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़, बाय बाय। वरी किरण जी असांजे प्रोग्राम में कॉल हुई ऐं उन्हनि चयो आहे त मोहबत में ज़रूरी हूंदो आहे त यादूं जेके हूंदियूं आहिनि, इहा ॾाढी ख़तरनाक ॻाल्हि कई। मां तव्हांखे ॿुधायां थी, हिन जी जेकी दिलि आहे न इलाही साफ़ु आहे ऐं इन जी जेकी फीलिंग्स आहिनि 110% श्योर आहिनि, बिल्कुलु लॉयल आहे पंहिंजे पार्टनर सां। ऐं जेके हुनजो पार्टनर मुंहिंजे प्रोग्राम खे पसंदि कंदा आहिनि ऐं मूंखे पसंदि कंदा आहिनि, मुंहिंजी ॻाल्हियुनि खे ॿुधणु पसंदि कंदा आहिनि, त मां इहो ई चवंदसि त ॾिसो, सचा माण्हू मिलणु इलाही मुश्किल हूंदा आहिनि। मां हमेशह पंहिंजे प्रोग्राम में चवंदी आहियां त मोहबत में जेकॾहिं कोई लॉयल माण्हू तव्हांखे मिले थो ऐं सचाई सां मिले थो, ॾिसो जहिड़ा हर रिश्ते में थींदा आहिनि, जिथे ॿ थांवा हूंदा आहिनि उहे पाण में ज़रूरु टकराईंदा, उन में खटपट थींदी रहंदी आहे, हर मोहबत में हर स्टोरी में थींदी आहे। पर सुठी ॻाल्हि जेकी हुन कई आहे न, इलाही गहराइप वारी ॻाल्हि आहे। यादूं जेके हूंदियूं आहिनि न, जेके गॾु टाइम स्पेंड कंदा आहियूं असां हुन जे लाइ वक़्तु कढंदा आहियूं। असां जेकॾहिं कंहिं इंसान खे टाइम ॾींदा आहियूं न, त तव्हां सोचो जेकॾहिं छोकिरी आहे या छोकिरो आहे, छोकिरे जे लाइ ईज़ी हूंदो आहे, उहो घर खां निकिरंदो आहे, हुनखे कंहिंखे ॿुधाइण जी ज़रूरत न हूंदी आहे, उहो ईज़िली निकिरी वेंदो आहे, या मां ॿाहिरि थो वञा कुझु खाइण जे लाइ, कुझु पीअण जे लाइ, कुझु दोस्तनि सां एंटरटेनमेंट करण जे लाइ। पर जेकॾहिं छोकिरी घर खां ॿाहिरि निकिरंदी आहे, हुनखे पहिरियां त 1000 बहाना करणा पवंदा आहिनि, त मां हेॾे थी वञा, दोस्त जे घर थी वञा, पोइ हुनखे पाण खे वेरीफाई कराइणो हूंदो आहे, पंहिंजे घर वारनि खे ॿुधाइणो हूंदो आहे। त जेकॾहिं उन इहा बि ॻाल्हि कई आहे त वक़्तु इलाही क़ीमती आहे। वाक़ई में छोकिरी वॾो रिस्क खणी हुन माण्हू जे लाइ टाइम कढंदी आहे, हुनखे टाइम ॾींदी आहे ऐं उहे पोइ यादूं जमा थींदियूं आहिनि। त यादूं वाक़ई में इलाही क़ीमती तोहफ़ो आहे। वेरी नाइस ऐं गुड मैसेज किरण। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल थी कयां। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी, छा नालो आहे, किथां कॉल कई आहे?
बतीन खां पियो ॻाल्हायां, बशीर अहमद पठान। ओके बशीर, मां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम थी कयां। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? महिरबानी, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? माशाल्लाह, प्रोग्राम ज़बरदस्त आहे ऐं असांखे इंतज़ारु हूंदो आहे प्रोग्राम जो। ऐं Thank you. मौज़ू जे हवाले सां इहो चवंदासीं त जी ऐं मोहबत जेके मोहबत वारा रिश्ता आहिनि, उनमें माउ थी सघे थी, भेण थी सघे थी, जेके दोस्त थी सघनि था, सभु जेके प्यारा रिश्ता हूंदा आहिनि, जी उनमें मतिलबु उनखे तव्हां छा ॾेई सघो था? इहो आहे त उनखे अगरि मां आहे त उनजी इज़त करणु खपे। ऐं उन सां बसि मां जहिड़े एतिरी मोहबत कजे जेकी मां, अहिड़ा लफ़्ज़ न आहिनि, ॾिसो, बशीर, एतिरी बाहि त मुंहिंजे ख़्याल मोहबत न आहे। मोहबत तमामु घणी जेकी आहे बसि ॾियणु खपे। हा ऐं सिर्फ़ु के माण्हू हूंदा आहिनि त बसि का हुनखे शइ वठी ॾेई छॾींदा आहिनि, छॾींदा आहिनि, त इन सां मोहबत हूंदी आहे। पर उनजी मोहबत जो जेको माना मोहबत तमामु घणी ॾियणु खपे। बिल्कुलु। ऐं आऊं मुंहिंजे दोस्तनि खे जेके प्यारा रिश्ता आहिनि, उन खे आऊं गुलनि जा हार ॾींदो आहियां, अच्छा। गुलाबनि जे गुलनि जा। अरे वाह, वेरी गुलनि नाइस। जहिड़ी ॿियो का मोहबत ई कोन्हे। हाँ बिल्कुलु। अच्छा बशीर, इहा मोहबत त सभु पंहिंजी जॻह ते, पर अॼु असांजे प्रोग्राम जो जेको टॉपिक आहे न, कपल्स जे लाइ आहे। जेके कपल्स हूंदा आहिनि, उन्हनि जी मोहबत में तव्हां जेकॾहिं तव्हांजी कंहिंसां मोहबत आहे या कॾहिं थींदी, त तव्हांजे माइंड में छा आहे त मां पंहिंजी ज़ाल खे, पंहिंजी फियोंसी खे, पंहिंजी मोहबत खे पहिरियों तोहफ़ो छा ॾींदमि? छा माइंड में कुझु त सोचियो हूंदो? पहिरीं त आऊं त या गुलदस्तो वठी ॾींदुमि, या गुलनि जा, मतिलबु गुलनि जहिड़ी माना मूंखे वणंदा आहिनि। आऊं चवंदा आहिनि गुल ॾियण सां हिकु आहे न मोहबत जो इज़हार कयो वेंदो आहे। ऐं गुलनि जहिड़ी ॿियो को तोहफ़ो आहे ई कोन दुनिया में। ओके, मतिलबु तव्हांजे माइंड में इहा आहे त मां जी कॾहिं लाइफ में इहो कॾहिं मूंखे चांस मिलियो त मां फ्लावर जो जेको बुके हूंदो आहे, मां बुके ॾींदमि, है न? जी बिल्कुलु। ओके, प्रोग्राम में कोई गानो ॿुधणु पसंदि कंदव? जी बिल्कुलु। मूंखे गानो सरमत सिंधी जो गानो आहे न, अड़े चंड अड़े चंड, इहो ओके असांखे ॿुधाइजो। ऐं कुझु दोस्त आहिनि, जी जी आफ़िज़ मिठल पंवर, आफ़िज़ परवेज़ चेवणो आहे, मोहम्मद हनीफ़ शाह आहे, ऐं ॿिए मोहम्मद उमर डायरी आहे, कमर रमा डायरी आहिनि। जेके दोस्त ॿुधंदा सभिनी खे सलाम ऐं दुआऊं। वालेकुम सलाम। थैंक यू शबीर, थैंक यू शबीर, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़, बाय बाय। ऐं इन्हनि बि ॾाढी सुठी ॻाल्हि कई। ॾिसो, मोहबतूं त पंहिंजी फैमिली सां, सभिनी सां, हिननि जो मोहबत जो हिकिड़ो पंहिंजो लेवल आहे। जेकॾहिं माउ जी मोहबत कई आहे त उनजो त सॼी दुनिया में कोन्हे, मुबदल आहे ई कोन्हे। अहिड़ी मोहबत तव्हां सां ज़िंदगी में केर बि न कंदो। पर अलाह साईं जेको दुनिया में पहिरियों रिश्तो ठाहियो आहे, उहो हस्बैंड वाइफ जो ठाहियो आहे। उनजी मोहबत बि, उनजो बि कोई नेमो बदल न आहे। पर इंसान नथा सम्झनि उन्हनि शयुनि खे। थोरो कुझु अॻिते ई उहो त ख़ैर उहो त वरी खोड़ सारियूं ॻाल्हियूं थी वेंदियूं। जेकॾहिं असां हिन ते डिस्कस कंदासीं त इलाही ॻाल्हि खुली बि वेंदी ऐं कुझु सम्झ में ईंदी, कुझु न बि सम्झ में ईंदी। मुंहिंजो सम्झाइण जो तरीक़ो थोरो अजीब थी वेंदो। पर हिन वक़्तु जेकॾहिं असां पंहिंजे टॉपिक ते था अचूं, त टॉपिक आहे छोकिरी हुजे या छोकिरो हुजे, जेकॾहिं पंहिंजी मोहबत खे तव्हां कोई तोहफ़ो ॾियण जो सोचियो आहे त छा तोहफ़ो सोचियो आहे, या ॾेई चुका आहियो त छा ॾेई चुका आहियो? पहिरियों तोहफ़ो छा हुयो? छा यादि हुजे तव्हांखे? केतिरो बि तव्हांजे रिलेशन खे टाइम थी वियो आहे, 4 साल 5 साल 8 साल, पर जेको फस्ट तोहफ़ो हूंदो आहे न, उहो इंसान कॾहिं बि न विसारींदो आहे। उहो हमेशह शयूं यादि रहंदियूं आहिनि। त उहो तोहफ़ो छा हूंदो, या छा ॾियण जो सोचियो आहे, या छा ॾेई चुका आहियो? त असांजे प्रोग्राम में कॉल करे इहो ॿुधायो, ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां। नंबर तव्हांजी स्क्रीन ते आहे। जल्दी प्रोग्राम में कॉल करे शामिल थी वञो। ऐं असांजो फेसबुक ते, यूट्यूब ते असांजो पेज आहे KTN एंटरटेनमेंट जे नाले सां। उन जे अॻियां तव्हां लिखंदव सदफ़ भुट्टो। जीअं तव्हां नालो लिखंदव, उन में जेके बि तव्हांजा फ्रेंड्स आहिनि, तव्हां उन्हनि जा नाला शामिल करे सघो था मैसेज में, ऐं पंहिंजो बि नालो मैंशन कयो। ऐं मूंखे इहो ज़रूरु ॿुधायो तव्हां असांखे किथां मैसेज कयो। पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु लिखिजो, जीअं असांखे ख़बर पए तव्हां असांखे किथां मैसेज कयो आहे। पंहिंजे दोस्तनि जा नाला बि मैंशन करे सघो था। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदी सदफ छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैरियत आहे? मां बिल्कुलु ठीकु ठाक। छा नालो आहे? किथां कॉल कई आहे? अदी बाबू बिरोही इज स्पीकिंग। ओके बाबू बिरोही, मां तव्हांखे शहदाद कोट। ओके, मां तव्हांखे भली कार्ड थी कयां। तव्हां बाबू बिरोही हुई त न टिकटॉक ते जेके लाइव ईंदा आहियो? बिल्कुलु अदी, बिल्कुलु उहो ई आहे। टिकटॉक ते लाइव अचो पिया। ॿियो ख़ैरियत आहे? अदी ख़ुशि आहियो? मां ठीकु ठाक। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? मज़े में? अल्हम्दुलिल्लाह अदी, अल्लाह पाक जो करम आहे। तव्हांखे ॾाढो यादि था कयूं। तव्हां वापसि वियो न वियो, या अञा त हिते ई आहियो? अदी असां हिते ई आहियूं, माना पंहिंजो शहदाद कोट में। अच्छा, शहदाद कोट में। ॿियो तव्हांजी तबियत सही आहे? कीअं रहियो तव्हांजो पाकिस्तान में? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो करम आहे। तव्हांजो दुआऊं, तव्हां ख़ुशि आहियो? अदी दुआ पुटो ख़ुशि आहे? माशाल्लाह, उहा बि बिल्कुलु ठीकु ठाक आहे, अल्हम्दुलिल्लाह।
जी जी ॿियो ॿुधायो तव्हांजो प्रोग्राम ॾिठो पिया हिन में कॉल कयो अथई महिरबानी थैंक यू सो मच ठीकु आहे दी वॾी महिरबानी वॾी Lots of महिरबानी thanks. मां तव्हांखे ख़ूबसूरत जी, गानो thanks. डेडिकेट कंदसि बाबू बिरोही ज़रूरु इंजॉय कजो ऐं तव्हांजे नाले ते मां तव्हां सां ज़रूरु डिस्कस कंदसि अच्छा बाबू बिरोही मुंहिंजो टॉपिक त ॿुधो तव्हां जी यस यस मुंहिंजो टॉपिक जी दी जी हाँ टॉपिक दी जो की छा जो आहे इहो कपल जे हवाले सां कपल जे हवाले सां मोहबत में पहिरियों तोहफ़ो तव्हां पंहिंजी गर्लफ्रेंड खे कहिड़ो ॾिनो हुयो सच ॿुधाइजो कूड़ न ॻाल्हाइजो सच पहिरों इंशाल्लाह मां हुनजे लाइ अंगूठी वठंदुसि रिंग वठंदव ओके हा रिंग जी जी अच्छा तव्हांजे माइंड में रिंग ॾियण जो लाइ चलो इहा बि ॾाढी सुठी ॻाल्हि आहे पहिरों रिंग खां स्टार्ट थींदो पोइ वरी इंशाल्लाह घणो कुझु सिल्वर जी डायमंड जी गोल्ड जी इहो त ॿुधायो अॼु पहिरों वठंदासीं इहो सिल्वर जो पोइ वरी डायमंड जो पोइ वरी इंशाल्लाह वरी सोने जो चलो डन थी वियो ओके ठीकु आहे दी महिरबानी महिरबानी बाबू बिरोही पंहिंजो ख्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ बाय अच्छा बाबू बिरोही जैन हिकिड़ी ऐप ते मां लाइव ईंदी आहियां त हे मूंसां गॾु उते मुंहिंजा फैन बि आहिनि उते असां पाण में सभु दोस्त हिकिड़ी गैदरिंग करे वेहंदा आहियूं असांजी कचेरी हलंदी आहे ऐं काफ़ी टाइम खां मां उन शइ खे थोरो गैप ॾेई छॾियो आहे 2 महीना थी विया आहिनि मैक्सिमम मां उनखे टाइम न पई ॾेई सघां कंहिं वजह सां कंहिं बिज़नेस में मसरूफ़ लॻी पई आहियां पर बिज़नेस जेको आहे न स्टार्ट थियण जो नालो ई कोन थो वठे दुआ कयो त मुंहिंजा बि मसइला थोरा हल थी वञनि कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि असांखे पंहिंजे अंदरि अहिड़ो फसाए छॾींदियूं आहिनि न कुझु जेके माण्हुनि जी यादूं हूंदियूं आहिनि कुझु माण्हू पाण हूंदा आहिनि ऐं कुझु असांजी क़िस्मत अहिड़ी हूंदी आहे त जंहिं शइ खे असां फोकस करे वेठा हूंदा आहियूं बार बार उतां जॾहिं असांजो डी फोकस थींदो आहे न ॿिए माण्हू जी तरफ़ त उहे पर रस्ता खुलंदा न आहिनि पर अलाह साईं खां दुआ आहे अलाह साईं सभिनि जे लाइ आसानी करे ऐं जेके हिन वक़्तु असांजे प्रोग्राम खे ॾिसनि था उन्हनि जी ज़िंदगी में बि ख़ुशियूं हुजनि उन्हनि जे लाइ बि आसानियूं रहनि प्रोग्राम में कॉल कयो नंबर स्क्रीन ते आहे यूट्यूब ते पेज जे बारे में मां तव्हांखे ॿुधाए रही हुयसि असांजो यूट्यूब ते पेज आहे KTN एंटरटेनमेंट जे नाले सां उन जे अॻियां तव्हां लिखंदव सदफ़ भुटो जेके मुंहिंजा न्यू क्लिप्स आहिनि उन जे मैसेज में या इनबॉक्स में वञी तव्हां पंहिंजो ऐं पंहिंजी शहर जो नालो लिखी असांखे सेंड कयो ऐं उहे नाला मां पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदसि इन जी वजह इहा आहे त बाइज़ थींदो छा आहे त कॉल न लॻंदी आहे जीअं असांजी फस्ट कॉलर किरण चयो हुयो त प्रोग्राम खां पहिरियां कॉल अचे पई उनखां पोइ जीअं ई प्रोग्राम स्टार्ट थियो त कॉल नथी लॻे त इलाही माण्हू असांजे प्रोग्राम में कॉल करण जी कोशिशि कंदा आहिनि त नंबर थींदो छा आहे त बिज़ी थी वेंदो आहे उन जे वजह सां असांजे प्रोग्राम में कॉल शामिलु न थी सघंदी आहे अच्छा हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि मां तव्हांखे मैंशन कंदी हलां त मोहबत सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो न थींदी आहे 2 दफ़ा 3 दफ़ा 4 दफ़ा बि थी वेंदी आहे पर सची मोहबत मिलण में टाइम लॻी वेंदो आहे ऐं अलाह जो शुक्र अदा कयो जंहिं वटि पहिरीं मोहबत आहे उनजी ज़िंदगी में पहिरियां कोई न आहे उनजे बाद में कोई बि न आहे उहे इंसान शुक्र कनि त तव्हांजी जेकी पहिरीं मोहबत आहे कोशिशि कयो उनखे क़ाइमु दाइमु कयो पर नसीबनि जी ॻाल्हि हूंदी आहे जीअं मां पहिरियों ई चई चुकी हुयसि त इंसान पंहिंजे दिलि खे ऐं पाण खे थोरो मज़बूत रखे वक़्तु ऐं हालात जी का ख़बर न हूंदी आहे कंहिं न कंहिं तरफ़ां कुझु मजबूरियूं अची वेंदियूं आहिनि त इंसानु पंहिंजो मेंटली तो रेडी रहे पर इहो जेको अचानक वारो झटको लॻंदो आहे इहो इलाही मुश्किल हूंदो आहे पाण खे संभालण जे लाइ ऐं उन में पोइ माण्हू मिसाल ॾींदा आहिनि उनजा कपिड़ा फाटल आहिनि ऐं उनजा वार वॾा थी विया आहिनि उहो कंहिंजी घिटियुनि में घुमी रहियो आहे ऐं छोकिरियुनि जा बि हाल खां बेहाल थी वेंदा आहिनि त छोकिरियुनि जे लाइ मां इहो चवंदसि त उहे वरी बि पाण खे संभाले वेंदियूं आहिनि मे बि शायदि मूंखे ईअं लॻंदो आहे छो जो मां पंहिंजे तौर ते मां पाण खे इलाही स्ट्रॉन्ग सम्झंदी आहियां ऐं कोशिशि कंदी आहियां त मां स्ट्रॉन्ग हुजां बि पर लॻंदो न आहे जेके माण्हू पाण खे इलाही मज़बूत ऐं इलाही स्ट्रॉन्ग पाण खे ॾेखारींदा आहिनि ओतिरा हूंदा न आहिनि उहे ॿाहिरां इलाही सख़्तु हूंदा आहिनि पर अंदरां इलाही सॉफ्ट हूंदा आहिनि हिकिड़ी कॉल आहे कॉल शामिलु कंदसि हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी छा नालो आहे किथां कॉल कई आहे जी मां गज़ल थी ॻाल्हायां लाड़काना गज़ल मां तव्हांखे भली कार थी कयां कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो मां ठीकु आहियां बिल्कुलु तव्हां ॿुधायो मां बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह गज़ल छा चवणु चाहींदो प्रोग्राम में पहिरियां त मां तव्हांखे चवंदमि त इलाही ख़ूबसूरत था लॻो ओह थैंक यू सो मच गज़ल तव्हां बि इलाही प्यारा आहियो तॾहिं मां तव्हांखे सुठी थी लॻां तव्हां ते कलर बि तमामु सूट थो करे इहो थैंक यू सो मच मां जॾहिं हिते गज़ल स्टूडियो में आई हुयमि न त असांजो हिकिड़ो आहे फ्रेंड उहो चए पियो तव्हां इलाही मतिलबु की हिकिड़ो छिकंदड़ वारो कलर पातो आहे इलाही चुभे थो अखियुनि में मां चयमि बसि हाणे छोकिरा पाइनि अहिड़ी टी-शर्ट त उहे सुठा लॻंदा आहिनि असां पायूं त तव्हांखे सुठो नथो लॻे जहिड़ो थी चुको आहे मुंहिंजो हुन सां अचण सां ई तव्हां हुनखे डिफाइन करे छॾियो कलर जेको आहे न तव्हांजो बिल्कुलु सूट थो करे 100% थैंक यू सो मच गज़ल अॼु जो असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे त मोहबत में तव्हां पंहिंजे महबूब खे पहिरियों तोहफ़ो छा ॾियणु पसंदि कंदो छा सोचियो आहे छा या ॾेई चुका आहियो या ॾियण जो सोचियो आहे छा आहे माइंड में
मुंहिंजे ख्याल सां तोहफ़ो उहो ॾिजे जेको मतिलबु उनखे न पूरी उमिरि यादि रहे, उनखे यादि पंहिंजी रहे। सुठी मोहबत ॾियणु खपे जेका उनखे हमेशह यादि रहे ऐं उहो जिथे बि वञे त शायदि उहो मोहबत उनखे अहिड़ी अट्रैक्ट करे उहो हुन ॾे वापसि अचे। छा हुजणु घुरिजे? मतिलबु गज़ल उन सां गज़ल अहिड़ी sincere कहिड़ी रहणु शइ आहे, खपे। अहिड़ी कहिड़ी शइ आहे त उहो उनखे हमेशह यादि रहे ऐं उहो विसारे बि न? छा आहे माइंड में अहिड़ी कहिड़ी इहा ॻाल्हि आहे, कोई यादि आहे, का पार्टी आहे या का हिकिड़ी सेलिब्रेशन आहे, छा आहे अहिड़ी कहिड़ी यादि ॿिए माण्हू खे ॾियणु घुरिजे जो कॾहिं विसारे ई न सघे? ईअं त काफ़ी सारी गिफ्ट्स आहिनि, मतिलबु परफ्यूम, वॉचिस अहिड़ियूं ॾेई सघूं था असां गिफ्ट। ॻाल्हि मतिलबु उहा गिफ्ट ते अची वई है न, का गिफ्ट हुजे या वॉच हुजे या मोबाइल हुजे, है न? हा, चलो आईफोन ओके। हुजे त अञा बहितर आहे, के- उहो हुनजो ख्यालु ज़्यादा रखंदो। छा कहिड़ी शइ? आईफोन हुजे त आईफोन जी त हर कंहिंखे ख्वाहिश आहे। वेरी नाइस चॉइस। ऐं गज़ल आईफोन 16 प्रो मैक्स। ओहो वेरी नाइस, गुड, इनशाला ईअं ई थींदो। ओके, कहिड़ो गानो ॿुधणु पसंदि हिन कंदो? खां बि वधीक प्रीशियस आयो आईफोन 16 प्रो मैक्स सां। हा बिल्कुलु बिल्कुलु, न न इनशाला अल्लाह साईं जेकॾहिं तव्हांजे हक़ में बहितर रखियो आहे त इनशाला किथां न किथां तव्हां वटां आईफोन अची ई वेंदी। बिल्कुलु आहे, हुन ताईं कॉल कई आहे। हा। ओके, गज़ल छा ॿुधणु पसंदि कंदो? कहिड़ी फरमाइश, कहिड़ो गानो तव्हांखे ॿुधायां? तव्हां पंहिंजो ई कोई गानो ॿुधाए छॾियो जेको तव्हांजो आहे फेवरेट। ओके ओके ठीकु आहे, कंहिंजे नाले कंदो? तव्हांखे डेडिकेट करण थी चाहियां। ओह थैंक यू सो मच गज़ल, लव यू अलॉट, बाय बाय, टेक योर सेल्फ, बाय बाय। ओके फ्रेंड्स, हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक आहे, उहो डेडिकेट कंदसि मां गज़ल खे। हिन सॉन्ग खे गज़ल मूंखे डेडिकेट कयो आहे, मां गज़ल खे डेडिकेट कयां थी। हिन सॉन्ग खे एंजॉय कयो ऐं असां सां गॾु रहो। जाना घुमण हलो था हुन पार अॼु, जिथे मोर जो कंदासीं दीदार अॼु, हुन जो टिलण ॾिसंदासीं बार बार अॼु, सभु झूमी पवंदासीं मुंहिंजा यार अॼु। जाना जल्दी हलूं हली मोर सां मिलूं, जाना जल्दी हलूं हली मोर सां मिलूं। हेॾे ॾिसो होॾे ॾिसो मोर थो पियो टिले, छा टिले मामन जे कुल्हे मोर थो टिले। मोर सियाणो भी आहे ऐं निमाणो भी आहे, नखरा नाज़ भला अथसि ऐं अंदाज़ भला अथसि, आवाज़ जी छा ॻाल्हि सुर साज़ भला अथसि। मोर कुॾे बीहे थो ॾिसो सॾे बीहे थो, केॾो खिलण भलो अथसि सभ सां मिलण भलो अथसि, हथ चेल ते रखी छत हलण भलो अथसि, छत हलण भलो अथसि। हेॾे ॾिसो होॾे ॾिसो मोर थो पियो टिले, मामन जे कुल्हे मोर थो टिले। मोर प्यारो भी आहे दिल वारो भी आहे, सब सां प्यार कंदो आहे इज़हार कंदो आहे, बाहुनि बाहुनि में विझी इक़रार कंदो आहे। मोर सुहिणो भी आहे मन मोहणो भी आहे, सबके चाहींदो भी आहे ॾाढो भाईंदो भी आहे, अखियूं अखियुनि में विझी दिलि लॻाईंदो भी आहे, दिलि लॻाईंदो भी आहे। हेॾे ॾिसो होॾे ॾिसो मोर थो पियो टिले, छा टिले छा टिले। ओराण
जाना मोर भले पियो टिल्ले गुजर जो मोर को टिल्ले जाना मोर को टिल्ले मोर को टिल्ले जाना मोर को टिल्ले और मोर को टिल्ले जाना मोर को टिल्ले मोर को टिल्ले जाना मोर को टिल्ले और मोर को टिल्ले वेलकम बैक नाज़रीन। हिकु दफ़ो ॿीहर भली कारती आहियां तव्हांखे केटी जे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में 9 खां 11 बजे ताईं हूंदी आहियां मां तव्हां सां गॾु तव्हांजी पंहिंजी होस्ट सदफ भुट्टो, जंहिंमें कंदा आहियूं असां पंहिंजूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं, खोड़ सारी गुफ़्तगू ऐं खोड़ सारी कचेरी बि हलंदी आहे। असांजे प्रोग्राम जो तव्हांखे सेगमेंट त ख़बर ई आहे। वंस अगेन मां इन जे करे बार बार ॿुधाईंदी आहियां, जेके नया दोस्त, जेके नया फ्रेंड, जेके नई फैमिलीज़ असांखे जॉइन कनि थियूं, जेके बि हिन वक़्तु मुंहिंजूं भेनरियूं, मुंहिंजूं दोस्तियूं, मुंहिंजूं माइरियूं हिन प्रोग्राम खे इंजॉय कनि थियूं, जेके ॾिसनि थियूं, उहे बि असांजे प्रोग्राम में कॉल करे सघनि थियूं। कॉल नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। तव्हां पंहिंजो फ़ोन खणो ऐं प्रोग्राम में शामिलु थी वञो। असांजे प्रोग्राम में तव्हां कॉल करे पंहिंजी पसंदि जो गानो ॿुधी सघो था, ॿुधाए बि सघो था पंहिंजी आवाज़ में। जेकॾहिं तव्हांखे आहे सॉन्ग ॻाइण जो शौक़ु आहे, सॉन्ग ॿुधाए सघो था त ज़रूरु यकीनन। ऐं पंहिंजे प्यारनि खे असांजे हिन ख़ूबसूरत प्लेटफॉर्म तां तव्हां पंहिंजे प्यारनि खे उन्हनि जा नाला डेडिकेट करे सघो था, उन्हनि खे डेडिकेट करे सघो था, उन्हनि जा नाला वठी सघो था। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिलु कंदसि, पंहिंजी गुफ़्तगू अॻिते बि कंटिन्यू कंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। माण्हू सपना सुणा सखी सपना वालेकुम अस्सलाम। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? अदी अंसार को तो पियो ॻाल्हायां, गुलशन अदी कराची खां। असां पुराणा कलर आहियूं भेण, पहिरियां नवाब चवंदा हुआसीं, हाणे हिते आहियूं गुलशन अदी। अच्छा अच्छा, अरे वाह वाह, माशाल्लाह माशाल्लाह। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? होश मज़े में? मज़े में लॻा पिया आहियूं। अदी असां हिते होटल आहे, केॾी महिल चवनि था पंहिंजी। ओके, छा चवणु चाहींदो अॼु जे प्रोग्राम में? तमामु सुठो शो पियो हले, ॾिसूं था भेण, केतिरी न साईं जान आहे भेण। महिरबानी महिरबानी, थैंक यू सो मच। गानो ॿुधाए छॾियो साईं, डेडिकेट करे छॾियो साईं होटल जे नाले। ओके ओके, ज़रूरु, तव्हांजे होटल जे नाले। तव्हां बि मूंसां गॾु लाइव ते वेंदा आहियो, यादि आहे तव्हांखे? अच्छा, इहो ॿुधायो त तव्हां कंहिंजे नाले कंदो? तव्हांजे होटल जो नालो त ॿुधायो। होटल जो नालो अली वारी साहब भेण। बस सही आहे, ठीकु आहे। तव्हांजे होटल जे नाले में ख़ूबसूरत सॉन्ग ज़रूरु नाले कंदसि। भेण डेडिकेट कंदासीं। जी जी, नाला ॿुधायो। मां त गानो ॿुधाईंदमि। ॿुधायो ॿुधायो, ज़रूरु ॿुधायो, मां त वेट पई कयां, तव्हां गानो ॿुधायो मूंखे। असां चिकन जी लॻिया छो असां ते सड़ियो पियो ई दगिया। असां चिकन जी लॻिया छो असां ते सड़ियो पियो ई दगिया। न कंहिंखे सतायूं, न कंहिंखे दुखायूं, न कंहिंजी कंदाऊं असांखे खिलाऊं। अलॻि पंहिंजो रस्तो, अलॻि पंहिंजो दगिया छो असां ते सड़ियो पियो ई दगिया। ओके, खुदा हाफ़िज़ भेण। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़, बाय बाय। प्रोग्राम जो टॉपिक त डिस्कस थियो ई कोन, लॻे पियो इलाही जल्दी में आहिनि, पर ॾाढी ख़ुशी थी। इहा उन्हनि जी मोहबत आहे, इन्हनि जो प्यार आहे, जेके मुंहिंजे प्रोग्राम में शामिलु था थियनि। कॉल था कनि एतिरी महिनत सां, इलाही केतिरे टाइम खां ट्राई करे रहिया हुआ, उन्हनि जी कॉल न लॻंदी हुई, पर फाइनली जहिड़े तरीक़े सां उन्हनि एंट्री कई आहे मुंहिंजे प्रोग्राम में, त लॻे पियो त वाक़ई में इलाही एक्साइटेड हुया, इलाही ख़ुशि हुया। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं अहिड़ा फैन असांजे प्रोग्राम में कॉल करे शामिलु थींदा आहिनि फुल एनर्जी सां गॾु। कुझु दोस्तनि जा नाला आहिनि जिन असांखे मैसेज कया आहिनि, उन्हनि जा नाला मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदसि। सभ खां पहिरियां आसिफ़ बलोच फ्रॉम दुबई, थैंक यू सो मच आसिफ़, तव्हांजो नालो मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे छॾियो आहे। ॿियो नालो आहे आमिर ख़ान ख़ुश भान सईदाबाद खां, थैंक यू सो मच आमिर, तव्हांजो नालो बि मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे छॾियो आहे। तालिब शाह भान सईदाबाद खां, थैंक यू सो मच तालिब, तव्हांजो नालो बि शामिलु थी वियो आहे। एंड ज़फ़र शहाणी भान सईदाबाद खां, थैंक यू। जेके बि मुंहिंजा दोस्त आहिनि, इन्हनि जा नाला मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे छॾिया आहिनि। वंस अगेन थैंक यू सो मच। ॿिया नाला बि आहिनि, उहे बि शामिलु कंदसि।
पर कुझु ॻाल्हियुनि खां पोइ असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे त प्यार में मोहब्बत में तव्हां पंहिंजे महबूब खे पंहिंजी गर्लफ्रेंड खे जेकी बि तव्हांखे पसंदि आहे या तव्हांजो कोई बॉयफ्रेंड आहे या जे बि रिलेशन में आहियो तव्हां उनखे पहिरियों तोहफ़ो छा ॾियणु चाहींदव, छा ॾियण जो सोचियो आहे या छा ॾेई चुका आहियो, मतिलबु उहो तोहफ़ो छा हुयो। ऐं पहिरियों तोहफ़ो हमेशह दोस्तनि खे यादि रहंदो आहे ऐं कुझु जेके ज़िंदगी जा कुझु ख़ासि माण्हू हूंदा आहिनि, ख़ासि जेकी दोस्त ख़ासि हूंदो आहे लाइफ में, उनखे पहिरियों तोहफ़ो छा ॾियणु पसंदि कंदो, छा ॾियण जो तव्हां सोचियो आहे। छो जे कारण हमेशह मुंहिंजी बि चॉइस इहा ई आहे, मां कंहिंजी बर्थडे में वेंदी आहियां या मां कंहिंखे तोहफ़ो ॾींदी आहियां त मां हमेशह इहो सोचींदी आहियां त मां हमेशह उनखे अहिड़ो तोहफ़ो ॾियां जेको हू वेयर करे, हू पाए, जॾहिं हू पाए त उनखे असांजी यादि अचे। के ॿार जी बि बर्थडे हुजे त मां इहो न सोचींदी आहियां त गाॾियूं, कुझु रांदीका, कुझु शयूं, उहे शयूं हेॾे होॾे थी वेंदियूं आहिनि। हमेशह मुंहिंजी थिंक हूंदी आहे, मां जॾहिं कंहिं माण्हू खे सोचींदी आहियां, कंहिं माण्हू जी मूं वटि सोच हूंदी आहे त यार हिन जी बर्थडे आहे या हे मूंखे इलाही प्यारो आहे या हिनखे मूंखे तोहफ़ो ॾियणो आहे, त मुंहिंजी सोच फस्ट थिंक मुंहिंजी उन तरफ़ वेंदी आहे त मां हिनखे अहिड़ो तोहफ़ो ॾियां जेको हे इस्तेमालु करे, हे वेयर करे ऐं जॾहिं हे पाए त हिनखे यादि अचे त हे तोहफ़ो मूंखे कंहिं ॾिनो आहे। त पंहिंजे प्यारनि जे लाइ प्रोग्राम में कॉल कयो ऐं कॉल करे ॿुधायो त तव्हां पंहिंजे पसंदीदा शख़्स खे पहिरियों तोहफ़ो छा ॾियण जो सोचियो आहे, छा ॾियणु चाहींदो। ऐं मां इहा बि ॻाल्हि कंदसि त जेके बि पाण में मोहबत कनि था, पाण खे हिक ॿिए खे पसंदि कंदा आहिनि, हिक ॿिए खे चाहींदा आहिनि त प्लीज़ पाण सां लॉयल रहो, हिक ॿिए सां मोहबत सची कयो। ऐं शक विच में मोहबत जो वॾो में वॾो दुश्मन आहे, शक न हुजणु घुरिजे, कहिड़ी बि रीज़न हुजे, पर जेकॾहिं फस्ट ऑफ ऑल त एतमाद करणु इलाही ज़रूरी आहे। इंसानु ॿिए माण्हू खां पुछंदो आहे त तव्हां मां अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि कयां, अहिड़ो कहिड़ो कमु कयां जंहिंसां तव्हांखे मुंहिंजे मथां एतमाद थी वञे, पर हे दिलि जेके इलाही बेईमान हूंदी आहे, गद्दार हूंदी आहे, धोखेबाज़ हूंदी आहे, पोइ असां पंहिंजो पाण सां, ॿिए माण्हू सां न, असांजी पंहिंजी दिलि मुतमिन असां पाण खां ई सेटिस्फाई न थी सघंदा आहियूं त यार मां अहिड़ो छा चवां, छा कयां त ॿियो माण्हू मूंखे उहा शइ करे ॾेखारे ऐं पोइ मूंखे यकीन अची वञे। पर तॾहिं बि असां पाण खां ई पाण बेईमान हूंदा आहियूं, असांखे पाण ते यकीन ई न हूंदो आहे। असां तॾहिं बि चवंदा आहियूं न यार किथे न किथे वरी बि डाउट आहे, अलाए तव्हां मूंखे मिलंदो, अलाए न मिलंदो। त इहे शयूं मूंखे इहो फील थींदो आहे, ॿियनि माण्हुनि जी मूंखे न आहे, मे बि शायदि ॿिया माण्हू हिक ॿिए ते एतिरो ट्रस्ट कंदा बि हुजनि, हिन जो थी बि वञे। मुंहिंजो त 110% आहे, 10 खां बि मथे आहे। बसि इहा हिकिड़ी सोच हूंदी आहे, हिकिड़े दिलि में हिकिड़ो खुटको रहंदो आहे, हिकिड़ो खोज मिस थियण जो, मतिलबु जेकॾहिं हे इंसानु मुंहिंजी ज़िंदगी में हली वियो त पोइ मां छा कंदमि, मुंहिंजी छा हालत हूंदी, उहो सोचे उहो ख़ौफ़ मूंखे मारींदो आहे। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल थी कयां। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? वाबा कॉलोनी, गुडू, ज़िला कश्मीर खां मोहम्मद हनीफ शाह। ओके, मां तव्हांखे भली कार थी कयां पंहिंजे प्रोग्राम में। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे। तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हांजे साम्हूं छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? जी प्रोग्राम ॾिसो था, बिल्कुलु थोरो टॉपिक रिपीट कजो। अच्छा, टॉपिक असांजे टॉपिक वारी आवाज़ मां टीवी जो स्लो करे कॉल ते ट्राई कयां पियो। ओके तव्हां पंहिंजी महबूब गिफ्ट जी ॻाल्हि। जी बिल्कुलु बिल्कुलु। हा, छा ॾियणु पसंदि कंदो या छा ॾेई चुका आहियो या छा ॾियण जो सोचियो आहे? तॾहिं सभ खां पहिरियां इहा ॻाल्हि आहे त जॾहिं जंहिंसां दिलि लॻी वेंदी आहे त हर शइ दुनिया जी उनजी थी वेंदी आहे। हा, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं असांजो फर्ज़ इहो आहे त असां उनजो साथ ॾियूं। अगरि सचो हुजे त उनजो साथ ॾियूं, अगरि छॾे वञे त आख़िरी उनखे दुआ ॾेई छॾियूं। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुुल। पर जंहिंसां तूं ख़ुशि हुजे उन सां ख़ुशि। जीअं हिकिड़े शाइर चयो आहे, ख़ुशी ॾींदे त ख़ुशि रहबो, जे गम ॾींदे त पियो साहिबो, मूंखे तूं जीअं हलाईंदे तूं। हेलो। जी हेलो। हा, तव्हांजी आवाज़ अचे पई। बिल्कुलु। पर हिकिड़ो तोहफ़ो हूंदो आहे न जेको असां ॿिए पंहिंजे दोस्त खे ॾींदा आहियूं त उहो हुनखे हमेशह यादि रहंदो आहे त यार हे तोहफ़ो मूंखे हुन फलाणे माण्हू ॾिनो। तोहफ़ो अहिड़ो ॾिजे जीअं की हिकिड़ो छलो थी वियो या मुंडी थी वई, सुठी खां सुठी, छो त हुन सां ज़िंदगी भर गॾु रहे। हा, इहा तव्हां ॻाल्हि बिल्कुलु सही कई आहे। 100% मां हिन ॻाल्हि ते बिल्कुलु राज़ी आहियां, मतिलबु मां श्योर आहियां त वाक़ई में रिंग अहिड़ी शइ हूंदी आहे जेकॾहिं कंहिं छोकिरी खे तोहफ़ो ॾिनो वञे त उहा हमेशह हुनजे हथ में हुजे ऐं जॾहिं बि कोई उनखे पुछे त उहो फुल लॉयल्टी खां ॿुधाए त हीअ तोहफ़ो मूंखे फलाणे माण्हू ॾिनो हुयो। इहा हुनजी निशानी आहे, है न? जी बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ओके, छा ॿुधणु पसंदि कंदो प्रोग्राम में? कोई बि गानो ॿुधायो, बसि तव्हांजी पसंदि थी आहे। ओके, ठीकु आहे। नाले कंहिंजे कंदो?
नाले जेके जेके दोस्त तव्हांजो प्रोग्राम ॾिसनि था सभिनी खे। ठीकु आहे, ओके जी, ओके, थैंक यू। वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ ऐं पंहिंजी सोच खां असांखे आगाह करण जे लाइ। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़, बाय बाय। ऐं वाक़ई में ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि करे विया आहिनि। रिंग हुजे या कोई नेकलेस हुजे या वालियूं हुजनि या कुझु बि, मां ॾिसो उहा ई ॻाल्हि कई हुई न त तव्हां पंहिंजे पार्टनर खे तोहफ़ो अहिड़ो ॾियो जेको उहो वेयर करे। जॾहिं बि उहो वेयर कंदो हुनखे तव्हांजी यादि ईंदी त यार हे तोहफ़ो मूंखे हुन ॾिनो, हीअ शइ मूंखे हुन ॾिनी आहे, मूंखे पातल आहे। ऐं जॾहिं जेसि ताईं हुन वटि हूंदी हुनखे यादि ईंदी रहंदी त यार हे तोहफ़ो हुनजे तरफ़ां आहे। त हमेशह उहा ई शइ ॾियो जेके हुनजे इस्तेमाल में हुजे, ठीकु आहे। ॿिया बि नाला आहिनि दोस्तनि जा, मां शामिलु कयां थी। अहद ख़ान गंबट खां, थैंक यू सो मच अहद, तव्हांजो नालो बि मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे छॾियो आहे। हाफ़िज़ परवेज़ अली तीमणो, ओके जी, तव्हांजो नालो बि मां शामिलु करे छॾियो आहे। सखी ॼाम ॼातार खां, हाफ़िज़ अली तीमणो साहिबु तव्हांजो नालो शामिलु थी वियो आहे। मोहम्मद नकीब गुड्डू, अरे वाह, अच्छा गुड्डू जेको अहिड़ा टाइप जा नाला हूंदा न, गुड्डू बबलू टबलू इहे जेके नाला हूंदा आहिनि, निक नेम हूंदा आहिनि ॿारनि जा। जीअं मां पंहिंजे नंढड़े ई चवंदी आहियां लड्डू, ठीकु आहे। जेके मूंखे इलाही प्यारा हूंदा आहिनि मां उन्हनि खे प्यार सां लड्डू चवंदी आहियां। त मूंखे इलाही माण्हू चवंदा आहिनि तव्हां पंहिंजे नंढड़े इलाही स्वीट नालो रखियो आहे। त लड्डू मतिलबु लड्डू खां वधीक त स्वीट कुझु आहे ई न, मिठाइयूं बि हूंदियूं आहिनि, पर प्यार आहे त हे गुड्डू बबलू डग्गू इहे असांजा प्यार जा नाला हूंदा आहिनि। त इन्हनि नालनि जो बि हिकिड़ो पंहिंजो ई मज़ो आहे, निक नेम। हा, इनखे चवंदा आहिनि निक नेम। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिलु कंदसि। हेलो, अस्सलाम वालेकुम। मां बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो, मज़े में आहियो? छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? अभी शारफ से ॻाल्हायो, पंजदरे खां। अच्छा ठीकु आहे। छा पहिरियां त टीवी जो वॉल्यूम घटि कयो। अदी वॉल्यूम असांजो घटि आहे, तव्हां आवाज़ घटि ॿुधे थी। अच्छा ठीकु आहे, ठीकु आहे। छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? तव्हांखे मां पहिरियां त भली कार्ड थी कयां। वेलकम, थैंक यू अदी। अदी असां तव्हांखे गानो ॿुधाईंदासीं अदी। ॿुधायो। यह हसीनी जिंदगी गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर न पई। यह हसीनी जिंदगी गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर न पई। हुआ भी चाहो दई छोड़ो बेसाह दई ओ फिरी कीअं वई का ख़बर न पई। ज़िंदगी अरे वाह, ज़बरदस्त, वेरी नाइस। हो ॾाढो यार मज़ो दुख ॾाढो थियो जे जोड़ टुटो मोकिलाए मूंखां खिल तेरो वधे अलविदा वई चई का ख़बर ई न पई ज़िंदगी। अरे वाह वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, असांजे प्रोग्राम जो पहिरियां टॉपिक जो बि तव्हां जवाबु ॾींदा वञो। पंहिंजे महबूब खे पहिरियों तोहफ़ो तव्हां छा ॾिनो हुयो या छा ॾियण जो सोचियो आहे या छा ॾेई चुका आहियो? अभी असां कूड़ ॼणा असांजो कोई महबूब थियो ई न, असां हाणे शादी करणु सोचूं। अच्छा अच्छा, चलो शादी में बि तोहफ़ो ॾियण जो छा सोचियो आहे? पहिरियों तोहफ़ो, पहिरीं गिफ्ट छा ॾींदो? इंशाल्लाह असां ॾींदासीं मुंडरी ॾींदासीं। अच्छा अच्छा, मुंडरी ॾियण जो सोचियो आहे, ठीकु आहे। गानो कंहिंजे नाले कंदो? मुज़फ़र खान सॼे खे डेडिकेट कंदासीं। अच्छा चलो ठीकु आहे, ओके। वॾी महिरबानी प्रोग्राम में कॉल करण जे लाइ। थैंक यू सो मच, पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। ओके फ्रेंड्स, असांजूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, कचेरियूं खोड़ सारियूं आहिनि। नाला तव्हांजा मां कुझु शामिलु करे चुकी आहियां, ॿिया नाला जेकॾहिं अची विया त उहे बि मां तव्हांजा नाला पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदसि। असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे त पंहिंजी मोहबत में जंहिंसां बि तव्हां प्यारु कयो था त उनखे पहिरियों तोहफ़ो तव्हां छा ॾिनो आहे? फ्लावर ॾिना आहिनि, मुंडरी ॾिनी आहे, रिंग ॾिनी आहे, कपिड़ा ॾिना आहिनि, या वाक़ई में किरण जी पहिरीं वारी जेकी ॻाल्हि आहे मूंखे हुनजो नालो बि यादि थियो आहे त यादूं के इलाही ज़िंदगी जी ज़रूरी आहिनि। मतिलबु यादूं जेके ठहंदियूं आहिनि न, ऐं उहे इलाही ॾाढी मज़ेदार हूंदियूं आहिनि। तव्हां 4-4, 5-5 कलाकनि जे बारे में सोचो, उहो वक़्तु ईअं गुज़री वेंदो आहे। हीअ हसी ज़िंदगी ईअं गुज़री वई, का ख़बर ई कोन पई, ख्वाब हो या हवा। त वाक़ई में हवा वांगुरु उहो वक़्तु फिनिश, ऐं एतिरो मज़ेदार उहो वक़्तु हूंदो आहे जेकॾहिं तव्हांजी मोहबत सची आहे। वाक़ई में तव्हां उन जी यादुनि में इलाही गुम थियल आहियो ऐं उन सां तव्हांजो इलाही सुठियूं यादियूं आहिनि।
मतिलबु मां तव्हांखे हमेशह चवंदी आहियां नेगेटिविटी अचे बि थी त तव्हां उनखे करीब वेझो न अचणु ॾियो, उनखे तव्हां हमेशह बैक कंदा रहो। पर सुठियुनि ॻाल्हियुनि खे यादि करण सां तव्हांजी तबियत बि फ्रेश रहंदी, तव्हांखे सुठो बि लॻंदो। ऐं यादूं इंसान खे जीअण जो वॾो सहारो आहिनि। यादुनि सां इंसान इलाही सालनि जा साल कंहिंजे इंतज़ार में गुज़ारे सघे थो, उन्हनि यादुनि सां गॾु, उन मोहबत सां गॾु। ऐं सचाई हुजणु मोहबत में इलाही ज़रूरी आहे। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदसि। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी नूरली चां ॻाल्हायां थो शाहपुर चकर खां भेण। महिरबानी, भली कार थी कयां। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? तमामु बहितरीन टॉपिक रखियो आहे तव्हां। मोहबत असांजा त पुराणा सूर जॻाए छॾिया तव्हां। थैंक यू, थैंक यू। इहा असांजे अज़हर साहिब जी महिरबानी आहे। अचण सां मां हुन सां डिस्कस कयां थी। हे जेको अॼु जो टॉपिक जो तोहफ़ो आहे, उहो अज़हर सर मूंखे चयो त मोहबत ते था ॻाल्हायूं, त ॿुधायो। क्या बात है, मोहब्बत की क्या बात। जी बिल्कुल। पहिरीं मोहब्बत ॾिसो, पहिरीं मोहब्बत जी ॻाल्हि थी थिए। पहिरीं मोहब्बत उहा जेकी कॾहिं बि न विसरंदी आहे। मां उहो ई चवणु चाहियां थो त पहिरीं मोहब्बत हुई, वरी उन्ही सां ई असांजी शादी थी ऐं उन्ही खे पहिरियों पहिरियों तोहफ़ो मूंखे ॾिनो बर्फी। वेरी गुड, बर्फी। वेरी गुड, वेरी गुड, वेरी नाइस। पहिरीं मोहब्बत में पहिरीं दफ़ा तोहफ़ो तव्हां छा ॾिनो हुयो? बर्फी ॾिनी, माना मिठाई बर्फी। अच्छा, मिठाई। अरे वाह वाह वाह, ज़बरदस्त, वेरी नाइस। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। इहो मतिलबु अलॻि ई हिकिड़ो यूनिक तोहफ़ो थी वियो न। हा, मिठे माण्हू खे त मिठो ई शइ ॾिजे तॾहिं मज़ो आहे न मोहब्बत जो। अलाए, तव्हां त इलाही प्यारियूं ॻाल्हियूं कंदा आहियो। शेर बि ॿुधियो भेण। ज़बरदस्त, ज़बरदस्त, वेरी नाइस। तव्हांजो इहो मैसेज ई मतिलबु सभिनीनि खां ई डिफरेंट आहे। मतिलबु तव्हां त सॼी शो जी जान ई वधाए छॾी आहे। इंशाअल्लाह ताला। शेर ॿुधो भला, शेर ॿुधो। ॿुधायो। जिंदगी तुमसे एक लंबी मुलाकात हो, वाह। मिलकर बैठे हम लंबी सी बात हो। अरे वाह। बात करने को सिर्फ तेरी मेरी जात हो। हाय अल्लाह जी। रुक जाए वक्त फिर दिन हो या रात हो। ओए होए। तव्हां त मारे छॾियो मूंखे। हा, मुंहिंजा ॿ टे दोस्तनि मेहराब जुड़े जो खड़े में तो प्रोग्राम ॾिसे थो। जी जी। शाहपुर चाकर में बगुल चांग, जेल चांग, शबीर चांग, रशीद चांग, अदनान चांग, सभु तव्हांजो प्रोग्राम ॾिसनि पिया। महिरबानी, महिरबानी। हा, ऐं असां मोहब्बत अॼु ताईं असांखे माना मोहब्बत माना अहिड़ी माना यादूं ऐं संजल आहे जो माना छा कजे। छो जो मोहब्बत बि मोहब्बत खां सवाइ इंसान त आहे कोन। माना आहे कोन, बिल्कुलु। माना मोहब्बत जेका आहे शइ जेका आहे न, उहो लफ़्ज़ी माना इंसानियत आहे। ऐं छा त ॻाल्हि आहे। हा, मोहब्बत ई इंसानियत आहे। मोहब्बत खां सवाइ इंसान बेकार आहे, कंहिं सम्झ न आहे। ज़बरदस्त, ॾाढी ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई आहे। गानो तव्हांजे सभिनीनि दोस्तनि खे जेके हिन वक़्तु ॾिसनि था, तव्हां समेत तव्हां सभिनीनि खे, ख़ासि नूर अली चांद खे मां हिकु ख़ूबसूरत सॉन्ग डेडिकेट थी कयां। उन सां गॾु जेके बि उन्हनि जा दोस्त वेठा आहिनि, उन जिन खे बि डेडिकेट कयो आहे मुंहिंजे तरफ़ां, मुंहिंजे प्रोग्राम जे तरफ़ां हिकु ख़ूबसूरत ट्रैक उन्हनि जे नाले। हिन ट्रैक खे एंजॉय कयो ऐं असां सां गॾु रहो। यादगिरूं संभाल कम ईंदे, यादगिरूं संभाल कम ईंदे, कहीं विछोड़े जे साल कम ईंदे, कहीं विछोड़े जे साल कम ईंदे, यादगिरूं संभाल कम ईंदे। खेस चुंदड़ी पे त छा मिलंदी,
चिंबड़ी पए त छा मिलंदुई छॾ माज़ी त हाल कम ईंदई छॾ माज़ी त हाल कम ईंदई कंहिं विछोड़े जे साल कम ईंदई कंहिं विछोड़े जे साल कम ईंदई यादगिरियूं संभाल कम ईंदई मां न हूंदुसि जॾहिं तॾहिं ॾिसजां मां न हूंदुसि जॾहिं तॾहिं ॾिसजां जग मुंहिंजो मिसाल कम ईंदई जग मुंहिंजो मिसाल कम ईंदुई कंहिं विछोड़े जे साल कम ईंदई कंहिं विछोड़े जे साल कम ईंदई यादगिरियूं संभाल कम ईंदई वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली कार थी कयां तव्हांखे केटीएन जे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में 9 खां 11 बजे ताईं हूंदी आहियां मां तव्हां सां गॾु तव्हांजी पंहिंजी होस्ट सदफ भुट्टो जंहिंमें कंदा आहियूं असां खोड़ सारियूं कचेरियूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं गाना बि ॿुधाए सघो था जीअं असांजा दोस्त असांजे प्रोग्राम में कॉल करे पंहिंजी आवाज़ में गाना ॿुधाइनि पिया पंहिंजे प्यारनि खे कोई बि मैसेज ॾेई सघो था ऐं उनजा नाला बि डेडिकेट करे सघो था कुछ नाला अहिड़ा आहिनि जेके मां पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदी आहियां जेके जंहिंजी कॉल न लॻी सघंदी आहे या उहो कहिड़ी वजह सां इन टाइम ते मसरूफ़ हूंदा आहिनि प्रोग्राम खे न ॾिसी सघंदा आहिनि त उन्हनि जा नाला मां शामिल करे छॾींदी आहियां जॾहिं उहो असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा आहिनि केटीएन एंटरटेनमेंट जे नाले सां असांजो केटीएन जो पेज यूट्यूब चैनल आहे उनखे तव्हां लाइक कयो सब्सक्राइब कयो ऐं अॻियां तव्हां लिखंदव सदफ भुट्टो त जेके मुंहिंजा न्यू क्लिप्स हूंदा आहिनि उनजे इनबॉक्स में तव्हां पंहिंजो नालो लिखी सघो था पंहिंजे शहर जो नालो लिखी सघो था ऐं उहे नाला मां पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदी आहियां तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी एतिरी मोहबत ॾियण जे लाइ एतिरो प्यार ॾियण जे लाइ ऐं जेके बि मुंहिंजा दोस्त आहिनि जेके बि मुंहिंजा भाइर आहिनि जेके बि हिन वक़्तु हिन प्रोग्राम खे ॾिसनि था ऐं जॾहिं प्रोग्राम में कॉल करे चवंदा आहिनि त असां तव्हांजे प्रोग्राम जो वेट पिया कयूं ऐं उन्हनि जा नाला जॾहिं ईंदा आहिनि त उहो कहिड़ी वजह सां मसरूफ़ आहिनि मां उन्हनि जा नाला शामिल कंदी आहियां त मूंखे बि ॾाढी ख़ुशी थींदी आहे हिकिड़ो इंसानु वॾो पंहिंजो वक़्तु कढी यूट्यूब चैनल ते वेंदो आहे ऐं अॼुकल्ह त दौर ई मोबाइल फ़ोन जो आहे घणो करे माण्हू अॼुकल्ह टीवीज़ खे घटि था ॾिसनि पर ॾिसो टीवी जो बि हिकिड़ो पंहिंजो दौर हुयो हिकिड़ो पंहिंजो मज़ो हुयो ऐं हाणे बि आहे जेकॾहिं 10 दोस्त 10 मोबाइल जे अंदरि तव्हां सम्झो उहो पोइ 20 माण्हू वेठा आहिनि हर कोई पंहिंजे फ़ोन में लॻो पियो आहे पर जेके 10 ई माण्हू हिकिड़ी टीवी खे ॾिसनि था ऐं उन ते डिस्कसिंग हलंदी आहे हिक ॿिए सां ॻाल्हि ॿोल बि थिए थी ऐं उनखे ॿुधनि बि था उनखे जवाब बि ॾियनि था ऐं हिकिड़ी कोशिशि हूंदी आहे त कॉल लॻी वञे उन में पोइ वरी इलाही माण्हू जा नाला था शामिल थी वञनि त ॾाढी ख़ुशी थींदी आहे त एतिरनि माण्हुनि जो प्यार एतिरा मुंहिंजा फैन आहिनि जेके पसंदि कनि था प्रोग्राम खे मूंखे पसंदि कनि था ऐं इहा तव्हांजी मोहबत आहे तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी मूंखे एतिरो पसंदि करण जे लाइ एतिरो लाइक करण जे लाइ ऐं अल्हम्दुलिल्लाह हू चवंदा आहिनि जेके इंसान जी नियत साफ़ु हूंदी आहे जेके माण्हू पाण साफ़ु हूंदा आहिनि
त उन्हनि जे लाइ अलाह ताला बि आसानियूं कंदो आहे। त बेशक मां हिन ॻाल्हि खे मञां थी। एनीवे ॻाल्हियूं त मुंहिंजूं खोड़ सारियूं आहिनि, मुंहिंजी ॻाल्हियूं त घुमंदियूं रहंदियूं आहिनि ऐं मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं इहे 2 कलाक मां पंहिंजे दोस्तनि सां, पंहिंजे जेके मुंहिंजा फ्रेंड, जेके मुंहिंजियूं भेनरियूं, मुंहिंजा भाइर, मुंहिंजा जेके माइरियूं आहिनि, जेके बि फैमिलीज़ हिन वक़्तु कैमरा जे हुन तरफ़ मूंखे ॾिसी रहिया आहिनि टीवी में, उन सभिनी जी वॾी महिरबानी, पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजे प्रोग्राम खे ॾिसनि था ऐं कॉल कनि था। हिकिड़ी कॉल आहे प्रोग्राम में शामिल कंदसि। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी खुश आहियो? मां ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? अदी फेरो साउंड वाला लाड़का लेट करे आयो अधु घंटो अदी। जी बिल्कुलु बिल्कुलु अहिड़ी ॻाल्हि आहे। बसि थोरो देरि सवेर थी वेंदी आहे प्रोग्राम में 1 सेकेंड मां तव्हांखे भली काट थी कयां। छा ॿुधणु पसंदि कंदो, छा ॿुधाईंदो? अदी सां मनता लाखारी जो गानो ॿुधायो। ज़रूरु ॿुधाईंदसि, पर प्रोग्राम जो टॉपिक आहे त तव्हां जी जंहिंसां मोहबत आहे या मोहबत कंदव, या तव्हां पंहिंजे प्यारे खे पहिरियों तोहफ़ो छा ॾियणु पसंदि कंदो, पहिरीं गिफ्ट छा हूंदी? जी, त अदी हिन दौर में तव्हां पाण ॾिसो था मोहबत सची जेके मिलंदी न आहे, हिन दौरान मिलंदी न आहे, त दौर अहिड़ो थो हले। बाक़ी हाणे रही ॻाल्हि तोहफ़े जी, अलाह साईं ख़ैरु कंदो, जंहिंसां सची मोहबत थी त हुनखे दिलि जहिड़ो, दिलि खां वधीक को तोहफ़ो ई न आहे हुनखे। बिल्कुलु, पर वरी बि छोकिरियूं त चाहींदियूं आहिनि न को अहिड़ो तोहफ़ो हुजे जेको हमेशह यादि रहे, हमेशह उन वटि बि हुजे। चैन ॾींदासीं, सोने जी चेन। चलो, इहा सुठी ॻाल्हि आहे। छा ॿुधाईंदो पंहिंजी आवाज़ में? गानो ॿुधायो। तुंहिंजी कावड़ में आ कुर्ब घणो, तुंहिंजो प्यार वलाए छा हूंदो, तुंहिंजो प्यार वलाए छा हूंदो। तूं पर्दे में बि ॾाढो टही, दीदार वलाए छा हूंदो, दीदार वलाए छा हूंदो। नकी के साखिली, नकी के सामिली, नकी कपड़ा चोरी, नकी गाल करे। नकी के साखिली, नकी के सामिली, नकी कपड़ा चोरी, नकी गाल करे। खामोश सजण बि ॾाढो टही, इज़हार वलाए छा हूंदो, इज़हार वलाए छा हूंदो। तुंहिंजी कावड़ में आ कुर्ब घणो, तुंहिंजो प्यार वलाए छा हूंदो, तुंहिंजो प्यार वलाए छा हूंदो। वाह वाह, वेरी नाइस। कंहिंजे नाले कंदो ही गानो? अदी बस संगत पंहिंजी वेठी आहे तव्हांखे हुन जे लाइ डेडिकेट कंदा सॼी संगत खे। ओके ओके जी, थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़, बाय बाय। हाय अल्लाह जी। ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, इलाही दोस्तनि जी कॉल्स आयूं ऐं उन्हनि पंहिंजे प्यार जे तोहफ़े जे बारे में ॿुधायो। त मूंखे जेकी सभिनि मां सुठी ॻाल्हि लॻी, मिठाई वारी ॻाल्हि लॻी। जीअं असांजे भाउ असांजे प्रोग्राम में कॉल कई त मां पहिरियों दफ़ो मुलाक़ात जॾहिं करणु वियसि त मां तोहफ़े में मिठाई खणी वई हुयसि ऐं बिल्कुलु ई अलॻि यूनिक आहे। मतिलबु मिठनि माण्हुनि जे लाइ उन्हनि जो मिठाई हुजणु घुरिजे ऐं इहा बि ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। इहा हूंदी दिलि जी गहराई, सचाई, सची मोहबत, जेको सुठो लॻे। कुझु माण्हू फ्लावर्स ॾींदा आहिनि, इलाही तोहफ़ा त वरी पोइ खोड़ सारियूं शयूं थी वेंदियूं आहिनि। उन में जेकॾहिं असां डिस्कस कयूं त घड़ी थी वई, मोबाइल थी वई। अॼुकल्ह त मोबाइल जो दौरु आहे, अॼुकल्ह हर कंहिंजी फरमाइश बि इहा हूंदी आहे, बर्थडे हुजे या तोहफ़ो हुजे, जेकॾहिं कोई कंहिंखां पुछंदो ई आहे त ॾिसो मोबाइल फ़ोन इलाही कॉस्टली आहे। हिन दौर में कंहिं बि छोकिरे जे लाइ या छोकिरी जे लाइ मोबाइल फ़ोन अरेंज करणु मुश्किल आहे, पर जिनजी मोहबत हूंदी आहे उहे करे बि वठंदा आहिनि। पर तव्हां मोहबत में उनखे ॿुधायो न त तव्हांखे छा खपे, उनखे अॻिले माण्हूअ खे फील हुजणु घुरिजे त तव्हांखे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, तव्हांजी नीड उनखे फील थिए, उहा मोहबत आहे। तोहफ़ो ॿुधाइबो न आहे, सरप्राइज़ हूंदो आहे। तोहफ़ो खोलण खां पोइ ख़बर पवंदी आहे त हिन में छा आहे। पर जेकॾहिं कुझु छोकिरियूं पाण खां घुरनि थियूं, या पोइ उन्हनि जी पंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे त उहो पाण खे कंहिं केतिरो सम्झनि था। जेकॾहिं उहो चवे थी ऐं उनखे ख़बर हूंदी त अॻिलो माण्हू इहो पूरो करे वेंदो त पोइ डिमांड बि सुठी लॻंदी आहे। पर डिमांड ते ऐं मतिलबु डिमांड ते मोहबतूं न हलंदियूं। त तव्हां कंहिंखे ॿुधायो था त मूंखे हिन शइ जी ज़रूरत आहे या मूंखे इहा शइ खपे, चई करे मां डिमांड खे वैल्यू कोन ॾींदी आहियां। मां उन शइ खे फील कंदी आहियां, मुंहिंजी इहा थिंक आहे, मां इहो महसूसु कंदी आहियां त अहिड़ी ई शइ हुजणु घुरिजे। इन में छोकिरी हुजे या छोकिरो हुजे, छोकिरे खे जेकॾहिं को तोहफ़ो ॾियणो आहे त छोकिरियुनि खे बि ख़बर हूंदी आहे त यार हिन खे इहा शइ इलाही पसंदि आहे ऐं मे बि हिनखे इन शइ जी नीड हुजे या हुन वटि ऑलरेडी आहे, पर जेकॾहिं मां इहा शइ ॾींदसि त हुनखे यकीननि पसंदि ईंदी।
त तव्हांखे एतिरो टाइम जॾहिं थी वेंदो आहे भले पोइ उहो ॾिसो सम्झण जे लाइ त हिकिड़ी मुलाक़ात बि काफ़ी हूंदी आहे कंहिं माण्हू खे न सम्झण जे लाइ सॼी ज़िंदगी बि गुज़री वेंदी आहे माण्हुनि जा 8 साल 10 साल बि गुज़री वेंदा आहिनि हुननि जी हिक ॿिए जी अंडरस्टैंडिंग नथी थिए त पोइ नथी थिए पोइ तव्हां कुझु बि करे छॾियो केरु इंसानु तव्हांजे अॻे कुझु बि कंदो कुझु बि करे जेकॾहिं तव्हांजी अंडरस्टैंडिंग न आहे तव्हांजो माइंड मैच नथो थिए तव्हांजी थिंक मैच नथी थिए त पोइ उहो रिश्तो न हुजे त बहितर आहे हिकिड़े रिश्तो हूंदो सुकून जे लाइ मोहबत इंसानु कंदो आहे पंहिंजे माइंड खे फ्रेश करण जे लाइ या चलो कॾहिं स्ट्रेस बि आहे त को हिकिड़ो माण्हू उन वटि अहिड़ो आहे जंहिंसां उहो डिस्कस करे थो ऐं जेकॾहिं राज़ जूं ॻाल्हियूं कजनि त राज़ जेकॾहिं तव्हां अलोन आहियो ऐं कपल्स में न आहियो त राज़ दोस्त बि पोइ तव्हांजा दोस्त आहिनि त हिन दौर में बिल्कुलु बि यकीन न कयो कोई दोस्त कंहिंजो न हूंदो आहे पर मे बि कुझु दोस्त वफ़ादार बि हूंदा आहिनि इहा ॻाल्हि न आहे मुंहिंजूं फ्रेंड्स आहिनि मुंहिंजो फ्रेंड सर्कल आहे उन में छोकिरियूं बि आहिनि उन में छोकिरा बि आहिनि दोस्त बि वाक़ई में वफ़ादार हूंदा आहिनि पर जेकॾहिं राज़ जी ॻाल्हि थी अचे त राज़ तेसि ताईं राज़ आहे जेसिताईं तव्हां वटि आहे तव्हां ॿिए कंहिंखे ॾेई छॾियो उहो राज़ पोइ तव्हांजो राज़ न रहियो उहा पोइ हाणे ॻाल्हि हुन वटि आहे हाणे उहा ॻाल्हि अॻिते करे थो या नथो करे उहा उन ते डिपेंड थो करे पर कंहिं बि माण्हू खे असां ॻाल्हि कंदा आहियूं त उनखे चवंदा आहियूं यार इहा ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां थी या ॿुधायां थो हुन फलाणे खे न चइजो हुनखे न ॿुधाइजो या इहा ॻाल्हि कंहिंसां कजो न त तव्हांखे ऑलरेडी उन ते ऑलरेडी यकीन ई न आहे तव्हां उनखे तॾहिं उनखे डिफाइन था कयो तव्हां उनखे रोकियो था तव्हां उनखे सम्झायो था त यार अॻिते न कजां जॾहिं तव्हांखे इहा ॻाल्हि ई करणी आहे त यार 3 माण्हुनि खे न ॿुधाइजो त तव्हां उहा ॻाल्हि उन सां कयो ई न हिकिड़ी कॉल आहे कॉल शामिल कंदसि हलो अस्सलाम वालेकुम ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह छा नालो आहे किथां कॉल कई आहे मां तव्हांखे भली कार थी कयां पंहिंजे प्रोग्राम में कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो तबियत सही आहे छा चवणु चाहींदो प्रोग्राम में महिरबानी ज़रूर ॿुधाईंदसि कहिड़ो गानो ॿुधंदव अच्छा कंहिंजे नाले ओके कंहिंजे नाले कंदव तव्हांजे भाउ जो नालो छा आहे नाला ॿुधायो न नाला गौराम आहे जी जी ऐं तव्हांजे मुंहिंजो पुटु निज़ाकत आहे अब्दुल शकूर आहे साजिद आहे मुंहिंजो पुटु माशाल्लाह माशाल्लाह ऐं बिल्कुलु ज़रूरु गानो उन्हनि खे डेडिकेट कंदासीं प्रोग्राम जो टॉपिक ओके प्रोग्राम जे टॉपिक जे बारे में ॿुधाए छॾियो हा टॉपिक सुठो टॉपिक आहे सुठो तव्हां पंहिंजे महबूब खे पहिरियों तोहफ़ो छा ॾियणु पसंदि कंदो महबूब बसि हिकिड़ो महबूब आहे घरवारी पंहिंजी घरवारी खे पहिरियों तोहफ़ो तव्हां छा ॾिनो हुयो गुलाब जो गुल अच्छा गुलाब जो गुल ॾाढी ज़बरदस्त ॾाढी सुठी ॻाल्हि थैंक यू गुलाब जो गुल ॾिनो तोहफ़ो वाह वाह घरवारी खे पसंदि आयो भाभी खे पसंदि बिल्कुलु आहे कीअं न आयो पसंदि गुल जहिड़ी शइ आहे कीअं न पसंदि ईंदी ॾिसो इहा हूंदी आहे मोहबत एतिरे टाइम खां पोइ बि ॾिसो गुलनि जहिड़ो भाभी तव्हांखे ॾिसो अदा चए थो गुलनि जहिड़ी आहे त पोइ गुल ई ॾींदसि न अञा बि तव्हां सां एतिरी बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ वॾी महिरबानी अदा प्रोग्राम में शामिलु थियण जे लाइ पंहिंजो ख़्यालु रखिजो पंहिंजी फैमिली जो ख़्यालु रखिजो भाभी जो ख़्यालु रखिजो ॿारनि सां खोड़ सारो प्यारु कजो अल्लाह हाफ़िज़ बाय थैंक यू ऐं ॾिसो इहा ई ॻाल्हि हूंदी आहे कि एतिरो टाइम गुज़रण खां पोइ बि उन्हनि जी जेकॾहिं मोहबत आहे त उहा उन्हनि जो महबूब उन्हनि जी नज़रुनि में पहिरें ॾींहं वांगुरु ई हूंदो आहे बिल्कुलु फ्रेश न्यू बिल्कुलु ऐं उहा उन जी दिलि हूंदी आहे उनखे ॾिसी उन सां ॻाल्हाए उन सां कुझु कचेरियूं करे कुझु वक़्तु स्पेंड करे उनखे फील थींदो आहे त न यार असां अॼु बि ठीकु आहियूं असांजी हिकिड़ी फैमिली हिकिड़ी जर्नी स्टार्ट थी वई आहे त उन जी हिकिड़ी फीलिंग्स ई पंहिंजी हूंदी आहे ऐं जेकॾहिं मोहबत जी ॻाल्हि कई वञे त पहिरीं मोहबत इंसानु कॾहिं बि न विसारींदो आहे कंहिंसां बि हुजे इन ते बि मां तफ़सील सां डिस्कस कंदसि पर हिन वक़्तु असांजे प्रोग्राम जो टॉपिक आहे त तव्हां जे मोहबत जंहिंसां बि कयो था या उनखे तोहफ़ो ॾेई चुका आहियो या ॾियण जो सोचियो आहे या ॾियण जी आइडियो आहे या तव्हांजो बेशक उहा वाइफ ई हुजे या जंहिंसां बि दुनिया में तव्हां प्यारु कयो था उन में तव्हांजो दोस्त बि शामिलु करे सघो था ज़रूरी न आहे त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ई हुजनि ॻाल्हि आहे मोहबत जी जंहिंसां तव्हांजी मोहबत आहे त तव्हां उनखे पहिरियों तोहफ़ो छा ॾींदो अच्छा इन खां पहिरियों मां कुझु मोबाइल फ़ोन जे बारे में डिस्कस करे रही हुयसि त कंहिं बि इंसान खे अॻिले माण्हू खे तव्हां जेकॾहिं डिमांड आयो ऐं डिमांड ते पंहिंजी मोहबत खे हलायो था त उहा मोहबत कोन हलंदी मोहबत फीलिंग्स हूंदी आहे फील हूंदो आहे उहो अहसास जो हिकिड़ो रिश्तो आहे जेको तव्हांजी तकलीफ़ खे महसूसु करण जो इहो मतिलबु न आहे त तव्हांखे कंहिं जॻह ते पेन आहे त ॿिए माण्हू खे बि फील थिए नो तव्हां उन जे स्ट्रेस खे उन जी परेशानियुनि खे या उन जी
कहिड़ी बि टेंशन खे तव्हां फील कयो था त यार जेकॾहिं हिनखे इहा परेशानी आहे मां जेकॾहिं कुझु अहिड़ो कयां त उनजी लाइफ में कुझु स्ट्रेस कम थी वञे। ॾिसो मां चवंदी आहियां त 100% न सही पर 200% उनजो साथ ज़रूरु ॾियो। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदसि। हलो अस्सलाम वालेकुम। टीवी जो वॉल्यूम घटि कजो प्लीज़, बिल्कुलु बिल्कुलु बंदि करे छॾियो। ॾिसो कॉल ड्रॉप थी वेंदी तव्हां सां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? वाह आमिर बुटो सकर का। अच्छा आमिर, टीवी जो वॉल्यूम बंदि करे छॾियो प्लीज़। तव्हांजी लाइव कॉल आहे, 110% तव्हां शॉर्ट थी वञो। टीवी जो वॉल्यूम बंदि करे छॾियो आमिर प्लीज़। हेलो ओके, ॾिसो कॉल ड्रॉप थी वई। मां हमेशह इहो ई चवंदी आहियां त ॾिसो जॾहिं बि तव्हां प्रोग्राम में कॉल कयो था, हीउ प्रोग्राम लाइव आहे ऐं यकीन कयो हीउ लाइव ई हूंदो आहे। ऐं टीवी जो जॾहिं बि तव्हां प्रोग्राम में कॉल कयो त टीवी जो वॉल्यूम घटि कजो। हाणे मुंहिंजी आवाज़ 3 दफ़ा मूंखे रिवाइंड थी अगेन मूंखे उहा ॿुधण में आई आहे त तव्हां सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल कोन पई थी सघे। जेसि ताईं मुंहिंजो नेक्स्ट जवाबु तव्हां ताईं अचे तेसि ताईं टाइम ड्यूरेशन असांजो इलाही वधी वेंदो आहे ऐं मूं वटि एतिरो टाइम न हूंदो आहे छो जे कारण कॉल ते इलाही ॿिया बि दोस्त असांजा वेटिंग ते हूंदा आहिनि। त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे, ॾिसो मां जंहिंसां बि ॻाल्हाईंदी आहियां तफ़सीलन ॻाल्हाईंदी आहियां, सुकून सां तव्हांजी ॻाल्हि ॿुधंदी आहियां, तव्हां सां मुंहिंजी जेकी बि तव्हां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि करणु चाहींदा आहियो मां सभु ॿुधंदी आहियां। जेकॾहिं उन विच में मूंखे को अहिड़ो लॻंदी आहे ॻाल्हि करणु घुरिजे त मां तव्हां सां ॻाल्हाईंदी बि आहियां, तव्हांजे टॉपिक ते मां डिस्कस बि कंदी आहियां। पर कोशिशि कंदा कयो ॿुधी बि छॾियो जेके बि हिन वक़्तु दोस्त मुंहिंजा प्रोग्राम खे ॾिसनि था त प्रोग्राम में जॾहिं बि कॉल कयो पंहिंजे टीवी जो वॉल्यूम बिल्कुलु बंदि करे छॾींदा कयो। ऐं जेकॾहिं तव्हांखे पंहिंजो आवाज़ु ॿुधणो आहे, तव्हांखे पंहिंजी कॉल अगेन रिपीट में ॿुधणी आहे, तव्हांखे पंहिंजो नालो ॿुधणो आहे त यूट्यूब ते KTN एंटरटेनमेंट जे नाले सां असांजो पेज आहे, उनखे लाइक ऐं सब्सक्राइब कयो, शेयर कयो। उन ते असांजा वीडियो क्लिप्स हिकिड़े ॾींहं जो गैप हूंदो आहे, ॿिए ॾींहुं फ़ौरन असांजो अपलोड थी वेंदो आहे प्रोग्राम। तव्हां उन में पंहिंजे प्रोग्राम खे इंजॉय करे सघो था, ॾिसी सघो था ऐं उन में पंहिंजे आवाज़ खे पंहिंजी कॉल खे अगेन ॿुधी सघो था। ठीकु आहे, प्रोग्राम जो टॉपिक आहे वंस अगेन पंहिंजे प्यारे महबूब खे, पंहिंजी मोहब्बत खे, पंहिंजे पसंदीदा शख़्स खे पहिरियों दफ़ो छा ॾियणु घुरिजे। ऐं मां जेकी हिन वक़्तु मोहब्बत जे बारे में ॻाल्हि करे रही हुअसि, मोहब्बत हिकिड़ी फीलिंग्स आहे, अहसासु आहे ऐं तव्हांखे ॿिए माण्हू जे पैसे जी, उन इंसान जी पाण जी, उनजी हर हिकु शइ जी क़दुरु हुजणु घुरिजे, तव्हांखे अहसासु हुजणु घुरिजे। तव्हां पाण बि इहो फील कयो त पैसा कमाइणु हिन दौर में आसान न हूंदो आहे, इलाही मुश्किल आहे। पर जेकॾहिं कोई माण्हू इलाही महिनत सां तव्हांजे लाइ को तोहफ़ो वठी थो अचे, का शइ तव्हांजी डिमांड पूरी करे थो त तव्हां उन इंसान जी क़दुरु कयो। ख़ुदा जो कसम आहे, इंसान सॼी ज़िंदगी तव्हां सां सचो ऐं तव्हांखे संभाले हलंदो, अहिड़े इंसान जी तव्हां क़दुरु कयो जंहिंजी महिनत जा पैसा तव्हां ते लॻनि था। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल थी कयां। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा नालो आहे, किथां कॉल कई आहे? हाँ तव्हांखे एतिरो चवंदा ही दरगाह सखी जाम तव्हां वधीक तव्हां सुञाण। मां सुञाणियां सखी जाम जा तार खां परवेज़ अली तीवणो। जी बिल्कुलु परवेज़ अली तीवणो जी, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह भेण, सदा तव्हांजी दुआऊं असां दुआ कंदा रब्बा तव्हांखे अवांजी पूरी टीम खे जेके बि ॾिसी रहिया आहिनि सुहिणो चैनल KTN जे सभिनि खे ख़ुशि आबाद खे हमेशह अवां मुस्कुराईंदा रहनि। आमीन आमीन। थैंक यू सो मच। प्रोग्राम जो टॉपिक त तव्हां ॿुधी छॾियो आहे, तव्हांजो नालो बि मां पंहिंजे प्रोग्राम में शामिल करे छॾियो आहे। हाणे टॉपिक जे बारे में नालो बि अनाउंस कयो, मां ॿुधो ऐं स्टार्टिंग खां प्रोग्राम ॿुधां पियो पर ॾाढी मुश्किल सां कॉल मिली आहे। कॉल मुश्किल सां, पर ॾिसो फाइनली कॉल मिली वई। अल्हम्दुलिल्लाह, या सच्ची मोहब्बत, सच्चा परस्तार उन्हनि खे ज़रूरु पंहिंजी ज़रूरु माना उन जाइ ते कॉल मिली। बिल्कुलु बिल्कुलु। ॿुधायो पंहिंजे महबूब खे पहिरियों तोहफ़ो छा ॾियणु पसंदि कंदो? बिल्कुलु पंहिंजे महबूब खे तोहफ़ो जेको ॾींदासीं त उहो तोहफ़ो ॾींदासीं गुलाब जे गुलनि जो ख़ुशबूदार गुल हूंदा आहिनि ऐं गुल हमेशह यादि रहंदा। हमेशह यादि सुकी बि वेंदा आहिनि पर किताबनि में हमेशह ज़िंदा रहंदा आहिनि। हा गुल ॾिसो त तोहफ़ो ईअं न कया हमेशह न हले, तोहफ़ो हूंदो आहे। हा बिल्कुलु बिल्कुलु। ओके, छा ॿुधाईंदो अॼु असांजे प्रोग्राम में? कोई गानो ॿुधायो प्यारो। ॿुधायो। तूं मुंहिंजो सनम आहीं, मां तुंहिंजो सनम आहियां, तूं मुंहिंजो जनम आहीं, मां तुंहिंजो जनम आहियां,
ये राज मोहब्बत जो दिल में दफन आहे तू मुझो भरम आही मां तुझो भरम आया तू मुझो सनम आई मां तुझो सनम आया तू मुझो जन्म आई मां तुझो जन्म आया एक वादो कयूं को सर भिट शाह जी नगरीअ में तू मुझो कदम आई मां तुझो कदम आया वेरी नाइस ज़बरदस्त कंहिंखे डेडिकेट कंदो ही गानो जेके बि ॾिसनि पिया सो चैनल KTN TV सभिनि जे नाले ऐं ख़ासि करे स्पेशल प्रोग्राम जी डायरेक्टर थैंक यू सो मच लॻे थो अज़हर साहब इन्हनि खे कुझु रिश्वत वत कराई आहे अज़हर सर तव्हांजी एतिरी जल्दी तारीफ़ थिए थी मूंखां वधीक त तव्हांजी तारीफ़ थी वेंदी आहे प्रोग्राम में ॾिसो मां एतिरी महिनत कयां थी ऐं ॾिसो अज़हर सर जो नालो हर जॻह ते आहे अच्छा भई मां हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि कंदी हलंदसि त अज़हर सर जो चैनल आहे मां हुन चैनल जो नालो मूंखां विसरी वियो आहे मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदमि ऐं उनखे बि तव्हां ज़रूरु चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कजो ताकी ॾाढो सुठो थी वेंदो ऐं मुंहिंजो बि चैनल आहे सदफ भुट्टो ब्लॉग जे नाले सां उनखे बि तव्हां लाइक ऐं सब्सक्राइब कयो वॾी महिरबानी थैंक यू सो मच वंस अगेन ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियूं मोहबत काफ़ी सारी डिस्कस थी ऐं मोहबत जो पहिरियों तोहफ़ो हर इंसान खे यादि रहंदो आहे उन में छोकिरियूं हुजनि या छोकिरा हुजनि ऐं पंहिंजी मोहबत जी बि क़दुरु कयो उन्हनि जो ख़्यालु कयो अहसासु कयो ऐं जेके तव्हां सां वफ़ा सां सचाई सां हलनि था उन्हनि सां बि मोहबत कयो ॾिसो मोहबत करण सां मोहबतूं वधंदियूं आहिनि ऐं तोहफ़े ॾियण सां बि मोहबत वधंदी आहे त हिन में त लालच हूंदी आहे पर मां हिकिड़ी ॿी बि लास्ट में इहा ॻाल्हि कंदी हलंदसि त मोहबत डिमांड ते ऐं रिक्वायरमेंट ते कोन हलंदी आहे त मोहबत जेकी आहे न बेलुत्फ़ हुजे उन में का लालच न हुजणु घुरिजे एनीवे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो आहे पंहिंजी होस्ट सदफ भुट्टो खे ॾियो इजाज़त नेक्स्ट वीक वरी तव्हांजी ख़िदमत हाज़िर हूंदसि हिकु नए टॉपिक सां गॾु तेसिताईं पंहिंजे घर वारनि जो पंहिंजे प्यारनि जो जिन सां तव्हां प्यार कंदा जेके तव्हां सां प्यार कंदा उन सभिनि जो खोड़ सारो ख़्यालु रखो पंहिंजी होस्ट खे ॾियो इजाज़त लास्ट में हिन सॉन्ग खे एंजॉय कयो अल्लाह हाफ़िज़ टेक केयर एंड गुड नाइट सुहिणो लॻई थो यार इहो जोड़ो ॾाढो ठही थो यार इहो जोड़ो चंड लॻे थो अच्छे वॻे में ॾाढो ठहे थो अच्छे वॻे में सुहिणो लॻई थो यार इहो जोड़ो ॾाढो ठही थो यार इहो जोड़ो चंड लॻे थो अच्छे वॻे में हाय ॾाढो ठहे थो अच्छे वॻे में हा 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 सोना सफ़ा तूं सोन लॻे थो घटि तूं कंहिंखां कोन लॻे थो घटि तूं कंहिंखां कोन लॻे थो सोना सफ़ा तूं सोन लॻे थो घटि तूं कंहिंखां कोन लॻे थो हुए त हर रंग ठहंदो तोखे अॼु त सॼण तूं खून लॻे थो ओ तिलक लॻाए घुम यार थोरो थोरो ॾाढो ठही थो यार इहो जोड़ो चंड लॻे थो अच्छे वॻे में ॾाढो ठहे थो अच्छे वॻे में सुहिणो लॻे थो यार सभिनी वसबे आई सुहिणो मोतीअ जो तूं आई दाणो सभिनी वसबे आई सुहिणो मोतीअ जो तूं आई दाणो खिलण भलो आहे ॾाढो तुंहिंजो
साजन जो तूं आहीं राणो चरियो कयो थई यार ओड़ो पाड़ो ॾाढो ठही थो यार इहो जोड़ो चंड लॻे थो अच्छे वॻे में ॾाढो ठहे थो अच्छे वॻे में हा 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 जिंदगी तू मुझे से जिया ही खुशी तू हो वफा खालिदा जिया जिंदगी तू मुझे से जिया ही खुशी तू साह में तो के सांझो आहे पक तू घर भली कंहिंखां पुछी तू साह कयो थई यार मुंहिंजो सोड़ो ॾाढो ठही थो यार इहो जोड़ो चंड लॻे थो अच्छे वॻे में ॾाढो ठहे थो अच्छे वॻे में सुहिणो लॻई थो यार इहो जोड़ो ॾाढो ठही थो यार इहो जोड़ो चंड लॻे थो अच्छे वॻे में